बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में मां पंहिंजो अज़मतुल्लाह कुंबर। उम्मीद त खैरियत सां हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। ऐं असांजी ॿिया ई दुआ आहे त शाला जुत हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं गुलनि वांगुरु टिड़ंदा रहो, महकंदा रहो। तव्हांजो झोलियूं रब साईं आबाद करे, तव्हांजूं झोलियूं जेको आहे हर वक़्तु भरियल रखे, ख़ुशियुनि सां भरियल हुजनि। सो अॼु पंहिंजे खमीस जो ॾींहुं 30 मई ऐं हीउ महीनो बि ख़बर ई न पई गुज़री वियो। ऐं ईअं हिकु मौक़े ते पूरी असां इहो ई चवंदा आहियूं त हीअ हसीन ज़िंदगी ईअं गुज़री वई, ख़्वाब हो या हवा, का ख़बर ई न पई। सो हीउ महीनो बि जेको आहे का ख़बर ई न पई गुज़री वई। सुभाणे 31 मई आहे, हुन खां पोइ पाण पहिरीं जून वधंदासीं। ऐं गर्मीअ जी ॻाल्हि पाण शुरू में ई कंदासीं त गर्मीअ सफ़ा ईअं वाजट वॼाए छॾिया आहिनि। कल्ह ॿियनि ॾींहंनि जे भेट में जेको आहे वधीक गर्माइश हुई, वधीक गर्मी हुई ऐं सिजु सवा नेज़े ते पहुतल हुयो। ख़ासि करे जेकबाबाद में जेको गर्मी पर रिकॉर्ड कयो वियो उहो 51 डिग्री सेंटीग्रेड हो। अहिड़ी सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि तक़रीबन 49 खां 50 डिग्री सेंटीग्रेड इहो मामिलो हलियो पिए। किथे बि ईअं न हो त को 35, को 40 या को 20 डिग्री सेंटीग्रेड हुजे। इन गर्मीअ जी सट न सहंदे कल्ह बि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 5 खां वधीक माण्हू फ़ौत थी विया ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी विया, केतिरा ई माण्हू बेहोश थी विया। ऐं इन बेहोशी वारी हालत में उन्हनि खे हॉस्पिटल आंदो वियो, उन्हनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। केतिरा ई हिन वक़्तु ताईं हॉस्पिटल्स में एडमिट आहिनि। गॾोगॾु जेके असां रोज़ु दरख़्वास्त कयूं था त महिरबानी करे थधे पाणी जूं सबिलूं लॻायो, माण्हुनि खे जेको आहे आसानियूं पैदा कयो। जेकॾहिं को मज़दूर तव्हां कमु करे थो उनजे लाइ आसानी पैदा कयो। कल्ह सोशल मीडिया ते हिकिड़ो ॿीहर जेको आहे हिकिड़ो मुतालबो साम्हूं आयो त महिरबानी करे हर को पंहिंजे पंहिंजे हिसे जो ॿूटो पोखे हिन धरतीअ ते, त जीअं वापसि उहा सावक थिए। उहो ॿूटो जेको आहे 5 सालनि खां पोइ साॻियो ई वणु थींदो ऐं उहो तव्हांखे छांव ॾींदो। न रुॻो छांव ॾींदो पर ऑक्सीजन बि ॾींदो। सो अॼु पको पह कयो त पंहिंजे घर जे आसे पासे में, पंहिंजे इलाइक़े में, पंहिंजे पाड़े में पंहिंजे वस आहार जेको आहे उहो ॿूटा पोखियूं ऐं पोइ पंहिंजे ईंदड़ नसुल खे हीअ जेको गर्मी आहे, गर्मीअ जो जेको अज़ाब आहे उन खां बचायूं। ऐं केतिरनि ई न रुॻो गर्मीअ खां बचायूं पर गॾोगॾु केतिरनि ई बीमारियुनि खां बचायूं। ख़ासि करे गर्मीअ में जेके बीमारियूं थियनि थियूं, रुड़ी आहे या वरी जेको आहे डिहाइड्रेशन आहे, ॿिया जेके मामला आहिनि, गॾोगॾु दिलि जूं बीमारियूं, ब्लड प्रेशर जूं बीमारियूं। ज़ाहिर आहे सॼो जॾहिं हिकिड़ो जिस्म जो फंक्शन मुतासिर थिए थो त पोइ सॼो जिस्म मुतासिर थिए थो। पोइ हिकिड़ी बीमारी मां ॿी बीमारी, ॿीं मां टीं बीमारी लॻे थी। सो सभिनी खां पहिरियों जेको हल आहे, सभिनी खां जेको बहितरीनु हल आहे, सस्तो हल आहे, इस्पतालुनि खां बचण जो तव्हांजो जेकॾहिं हल आहे त उहो पहिरियों हली वियो आहे त तव्हां पंहिंजी धरतीअ खे जेको आहे ॿूटनि सां तोहफ़ो ॾियो। उनजे लाइ गुल हूंदा ऐं उहा धरती तव्हांखे मोट में ऑक्सीजन बि ॾींदी, त तव्हांखे छांव बि ॾींदी, त थधि बि ॾींदी। पोइ तव्हांखे इहे लखें रुपयनि जो जेका एसी कूलर ऐं इन्हनि जी बि ज़रूरत न पवंदी। बिजलीअ वारनि खे बि जेको आहे तव्हांखे उनजो इंतज़ारु न करिणो पवंदो। तव्हांखे पंहिंजे घर खे थधो करण लाइ लखें रुपया ॾेई जेको आहे तव्हांखे रूफ जेको आहे थधो करण जा इहे केमिकल्स लॻाइणा पवंदा आहिनि भितियुनि ते, उहे बि न लॻाइणा पवंदा। सो ईअं खोड़ मामला आहिनि, खोड़ मिसाल आहिनि ऐं जंहिंजे करे सिर्फ़ु तव्हां इन्हनि सभिनी मामलनि खां ऐं मसइलनि खां सिर्फ़ु हिकिड़ी सूरत में बची सघो था त सिर्फ़ु हिकिड़ो ॿूटो जेको आहे उहो पाण तव्हां पोखियो। ऐं हर को मिसाल आहे, जेकॾहिं घर में 5 भाती आहिनि त 5 ॿूटा तव्हां पंहिंजे घर जे आसे पासे में पोखे छॾियो। वरी जेकॾहिं घर जो आसो पासो कंप्लीट थी थो वञे त वरी पंहिंजे इलाइक़े में, घिटीअ में। सो ईअं कयो त पोइ ॾिसो त हीअ धरती कीअं थधिकार थिए थी, कुदरती आफ़तुनि खां बचे थी, कीअं ज़लज़लनि खां बचे थी, कीअं सैलाब खां बचे थी, कीअं ॿियनि जेको कुदरती आफ़तूं आहिनि या वरी जंगली जीवत। न रुॻो असां पंहिंजी मतिलबु त हयाती बचाईंदासीं इहो ॿूटो पोखण सां, पर गॾोगॾु हीअ जेके पखीअड़ा आहिनि ऐं हीअ जेके जोगीड़ा आहिनि उन्हनि खे पाण बचाए सघूं था, पखियुनि जी हयाती बचाए सघूं था ऐं गॾोगॾु हीअ जेके जंगली जीवत आहिनि उन्हनि जी हयाती बचाए सघूं था। सो महिरबानी करे अॼु हिकिड़ो पको पह कयो त असां अॼु जेको आहे हिकिड़ो ॿूटो पंहिंजे हिसे जो वठी, वधि में वधि घणे जो हूंदो, 50 रुपए जो हूंदो, ऐं रोज़ु तव्हां उनखे पाणी ॾियो। जेतिरा गिलास पाणी पीओ था, ॿियो न सिर्फ़ु हिकिड़ो गिलास उनखे पाणी ॾियो, त उहो ॾिसो त अॼु खां 5 सालनि खां पोइ तव्हांखे केतिरी छांव ॾिए थो ऐं केतिरा तव्हांखे फल ॾिए थो। ज़रूरी न आहे त तव्हां सिर्फ़ु छांव जे लाइ वण पोखियो, पर उन सां गॾोगॾु तव्हां जेकॾहिं मेवनि जा पोखींदा वण त उन में अञा तव्हांखे वधीक फ़ाइदो थींदो। अंब जो पोखे छॾियो या वरी ॿिया जेके आहिनि खजिनि जा पोखे छॾियो, लीमनि जा पोखे छॾियो, ईअं चीकूअ जा पोखे छॾियो। तव्हांखे आराम सां जेको आहे नर्सरियूं, ख़ासि करे हैदराबाद, कराची, सखर, वॾनि शहरनि में त नर्सरियूं मौजूदु आहिनि। त उते तव्हांखे आराम सां ई 100 रुपए जो, 50 रुपए जो तव्हांखे इहो हिकिड़ो ॿूटो मिली वेंदो, जंहिंखे तव्हां उते पोखे सघो था। अॻिते वधंदासीं ऐं तव्हांखे ख़बर आहे त हिन प्रोग्राम जी जेका शुरूआति थींदी आहे उहा लीडिंग न्यूज़ सां थींदी आहे। सो अॼु बि मूं वटि खोड़ ख़बरूं आहिनि ऐं अहम ख़बरूं आहिनि ऐं ख़ासि करे पाण अॼु मूं सिंध ते वधीक कमु कयो अथमि त सिंध जे हवाले सां वधीक ख़बरूं आहिनि। गॾोगॾु पाण हिन प्रोग्राम में अॼु ॿारनि जी बीमारियुनि ते ॻाल्हाईंदासीं। ख़ासि करे हिन वक़्तु जेको सिंध में
उड़ीअ जो मर्ज़ जेको आहे तमामु तेज़ीअ सां वधी रहियो आहे। रोज़ानो केतिरा ई ॿार फोत थिया आहिनि। मां तव्हांखे अॻियां ॿुधाईंदुसि कलोके ॾींहं में केतिरा ॿार फोत थिया आहिनि। उन ते ॻाल्हाईंदासीं। ग़िज़ाई खोट, ग़िज़ाई जेका किलत आहे, ॿार जेको हुनजो शिकार आहिनि, ख़ासि करे जंहिंमें पाण मिठीअ जी ॻाल्हि कयूं, थरपारकर जी ॻाल्हि कयूं, त ग़िज़ाई खोटे करे रोज़ हुते 5 ॿार फोत थी रहिया आहिनि। इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। ॿारनि में ॿियूं जेके बीमारियूं आहिनि, दमे जूं बीमारियूं आहिनि, उथंदे ई जेके ॿारनि खे जेको आहे हेपेटाइटिस थिए थी या ॿियूं बीमारियूं थियनि थियूं, ऐं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके माउ जे पेट मां जेको ॿारु खणी अचे थो, जेकॾहिं माउ उहो एहतियात करे त उहो ॿारु जॾहिं ॼमे थो त उनखे उहे बीमारियूं न हुजनि। सो उन्हनि ते पाण तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। माहिर डॉक्टर असां वटि मौजूदु आहिनि, पर उनखां पहिरीं ख़बरूं। सो ख़बरुनि में सभिनी खां पहिरीं जेका उहा ख़बर आहे इहा आहे त जॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त PTI खां बेट जो निशान खसियो वियो, चूंड निशान, त उन वक़्तु ऐं उनखां पोइ जेको सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे आया पिए मुख़्तलिफ़ धुरियूं। सो बरतानवी हाई कमिश्नर खे कल्ह सुप्रीम कोर्ट ख़त लिखियो आहे ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस फ़ाइज़ ईसा जी हिदायतुनि ते इहो ख़त लिखियो वियो ऐं चयो वियो त पंहिंजो तव्हां महिरबानी करे इन सॼे मामले ते तनक़ीद न कयो। तनक़ीद तव्हांजी गैर ज़रूरी आहे ऐं असां कानून मुताबिक़ पंहिंजो फ़ैसिलो कयोसीं ऐं सुप्रीम कोर्ट पाकिस्तान जेको आहे उहो पंहिंजी ग़लतियुनि जो अज़ालो कयो आहे। हाणे बरतानिया खे बि घुरिजे त पंहिंजे जेको आहे ग़लतियुनि जो अज़ालो करे ऐं जेको असां इहो फ़ैसिलो कयोसीं इहो कानून मुताबिक़ हो, तव्हांजी तनक़ीद असां ते ठहे नथी। इहो सॼो हिकिड़ो तफ़सीली ख़त आहे जेको बरतानवी हाई कमिश्नर जेन मेरिट खे लिखियो वियो आहे ऐं सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां लिखियो वियो आहे। जस्टिस फ़ाइज़ ईसा जी हिदायतुनि ते इहो ख़त लिखियो वियो। ईंदासीं पाण सिंध जे मामलनि ते। ऐं सिंध में कल्ह तालीम जे हवाले सां 2 मुख़्तलिफ़ इजलास थिया। सैयद सरदार अली शाह जी अॻुवाणी में, सईद मुराद अली शाह जी अॻुवाणी में, सिंध जा वॾा वज़ीर आहिनि। ऐं सिंध में बंदि पियल स्कूलनि जे हवाले सां जेको आहे उन्हनि तफ़सीलनि खां आगाह कयो। CA जेका तालीम वारा वज़ीर आहिनि ऐं उन्हनि एतिराफ़ बि कयो त हेतिरा लख स्कूल बंदि आहिनि, हेतिरा लख स्कूल जेके आहिनि उहे वेहण जे क़ाबिल कोन्ह के, उहे ज़बून हाल आहिनि। उन्हनि सॼी तफ़सीली रिपोर्ट खां पोइ फ़ैसिलो कयो वियो त जिते जिते उस्तादनि जी खोट आहे उहा उस्तादनि जी खोट बि पूरी कई वञे। सिंध में 30,000 वधीक जेको आहे उस्ताद भर्ती करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सो तमामु जल्द इन हवाले सां जेको आहे इश्तिहार ईंदा ऐं जेके दोस्त SST में पास न थी सघिया आहिनि या IBA जे गुज़िरियल इम्तिहान में पास न थी सघिया हुआ, उहे महिरबानी करे ॿीहर तयारी कनि ऐं हिन तयारीअ खे जारी रखनि। ताज़ो ई SST जा पेपर गुज़रिया आहिनि, गुज़िरियल महीने ई अप्रैल में पाण पेपर ॾिना हुआसीं। मई जी शुरूअ ताईं 12 मई ताईं इहे पेपर जारी हुआ। त इन पंहिंजो स्टडी खे जारी रखो। ईंदड़ महीने मुंहिंजे ख़्याल में इहे वापसि ई अची वेंदा इश्तिहार उस्तादनि जे हवाले सां, त तव्हां उन में वेहिजो। ऐं जेके दोस्त सरकारी नौकरियुनि जे पोयां आहिनि या वरी जेके बेरोज़गार आहिनि त उन्हनि जे लाइ तमामु बहितरीनु मौक़ो अची रहियो आहे। अहिड़ी रीति इन इजलास में इहो बि फ़ैसिलो कयो वियो त 8 लख जेको आहे उहो मज़दूरनि खे बेनज़ीर मज़दूर कार्ड ॾिनो वेंदो। उन जे हवाले सां पोइ उन्हनि मुख़्तलिफ़ डायरेक्शन ॾिनियूं आहिनि त इन मज़दूर कार्ड खां पोइ उन्हनि खे सब्सिडी मिलंदी अटे ते ऐं तेल ते ऐं खंड ते, इन्हनि ॿियनि मामलनि ते। ऐं उन्हनि खां पोइ वरी जेको वज़ीफ़ो ॾिनो वेंदो आहे उहो बि ॾिनो वेंदो। सो 8 लख मज़दूरनि खे जेको आहे कार्ड ॾियण जे हवाले सां कमु जेको आहे उहो तेज़ीअ सां शुरू कयो वियो आहे। ऐं पहिरीं इन जी सॼो फ़ैसिलो वग़ैरह थियल हो, ऐलान थियल हो, पर उनजी जेकॾहिं प्रोग्रेस रिपोर्ट पुछी वई त उन ते उन्हनि ब्रीफिंग रिपोर्ट ॾिनी ऐं पोइ उनखां पोइ उन कमु तेज़ीअ सां वधायो वियो आहे। ख़ुशख़बरी इहा आहे त सुभाणे जेको आहे पेट्रोल सस्तो थी वेंदो। राति जो 12 बजे पेट्रोल जेको आहे 5 रुपया ऐं डीज़ल 4 रुपया सस्तो थींदो। ऐं गॾोगॾु कल्ह जेको आहे उहो LPG 70 रुपया फ़ी किलो सस्ती थी आहे ऐं हिन वक़्तु LPG जो जेको अघु आहे उहो 180 रुपया किलो आहे। सिंध काबीना जो इजलास अॼु तलब कयो आहे, अहम इजलास आहे। उन में मुख़्तलिफ़ मामलनि ते जेको आहे गौर वीचार बि कयो वेंदो, गॾोगॾु अहम फ़ैसिला बि कया वेंदा। ख़ासि करे सिंध में जेको आहे तरक़ियाती जेके मनसूबा आहिनि उन जे हवाले सां ऐं ॿियूं कुझु मंज़ूरियूं आहिनि। सो अॼु इहो काबीना जो इजलास सुबुह जो 11 वॻे थियणो आहे। हींअर हिते मेंबर पहुचणु शुरू थी विया आहिनि। 11 वॻे इहो इजलास शुरू थियणु वञे पियो। अहिड़ी रीति सिंध जे हवाले सां ॿी जेका अफ़सोसनाक ख़बर आहे उहा आहे शागिर्दनि जे हवाले सां त वफ़ाक़ जेको आहे उहो सिंध जी जेका बजट आहे यूनिवर्सिटियुनि जी, हिकु वारी सेंट्रल बजट आहे उहा उन्हनि बंदि करे छॾी आहे। उन्हनि चयो आहे त असां हीअ जेकी बजट अचे पई सालियानी बजट, इन में असां समूरियुनि मुल्क जी समूरियुनि यूनिवर्सिटियुनि जो असां बजट न रखंदासीं जेका वफ़ाक़ उनखे ॾिए थी। उनखां पोइ हाणे इहा जेका ग्रांट आहे इहा सिंध जूं 21 यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि जी 12 अरब रुपयनि जी ग्रांट जेका आहे उहा बंदि कई पई वञे। ऐं उन सां थींदो ईअं त शागिर्दनि ते इहो लोड पवंदो ऐं शागिर्दनि फ़ीयुनि जे मद में इहो ऐं सर्टिफिकेट जे मद में, इम्तिहाननि जे मद में इहे ॻरियूं फ़ीसूं अदा कंदा। पोइ 12 अरब रुपयनि जो जेको इहो सॼो भार आहे उहो सिंध जे ग़रीब शागिर्दनि ते, जेके ॻोठनि मां पढ़णु ईंदा, जेके ॻोठाणा आहिनि पंहिंजे ॿारनि खे चाहिनि था त उहे सुठी तालीम हासिलु कनि, उहे समूरा माण्हू बर्दाश्त कंदा। इन हवाले सां सिंध जी यूनिवर्सिटियुनि जे जेको वाइस चांसलर आहिनि उन्हनि गॾियल हिकिड़ो ख़त लिखियो आहे वफ़ाक़ खे ऐं हेक खे त
त जेकॾहिं तव्हां चाहियो था त हीअ सिंध जूं यूनिवर्सिटियूं पंहिंजे माली बहिरान जो ऐं इंतिज़ामी बहिरान जो शिकार न थियनि, घोटाले जो शिकार न थियनि, त महिरबानी करे असांजी बजट जेको आहे उहा खोली वञे, उन ते नज़रसानी कई वञे। पर हिन मामले ते अञा ताईं का अघु भराई न थी आहे। इन सॼे मामले ते असां तफ़सीलनि जेको आहे उहो सुभाणे प्रोग्राम करणु वञूं पिया, अॼु जी ॻाल्हि। ऐं मुख़्तलिफ़ वाइस चांसलर्स हुन में शरीक हूंदा उन प्रोग्राम में। तव्हां उहो प्रोग्राम सुभाणे शाम जो 7 खां 8 वॻे ताईं मेहरान टीवी न्यूज़ ते ॾिसी सघंदा। ऐं ग्रांट कीअं बंदि थी आहे, छो बंदि थी आहे, हुनजा नुक़सान कहिड़ा थींदा, ऐं थुलिया जेके नुक़सान उहे जेकॾहिं मिसाल 21 अरब 12 अरब रुपयनि जी जेका ग्रांट आहे उहो जेकॾहिं केरु भरींदो त उहो असां शागिर्द भरींदासीं। जेकॾहिं असां सर्टिफिकेट पास सर्टिफिकेट यूनिवर्सिटी मां हासिलु कयूं था 400 रुपए जो, त उहो हाणे थी वेंदो 5,000 जो। जेका डिग्री असांखे 2 साल पहिरीं 1,500 रुपए में मिलंदी, उहा हिन साल सिंध यूनिवर्सिटी डिग्री असांखे 7,000 रुपए मिले थी। हाणे जेकॾहिं हीअ ग्रांट बंदि थी त इहा डिग्री असांखे को 50,000 या लख रुपए ताईं वञी मिलंदी। सो इहो ज़हन तव्हां ठाहे वठो, जेकॾहिं इहा ग्रांट बंदि कई वञे थी त पोइ उनखां पोइ वरी ॿिया माली मामला थींदा, यूनिवर्सिटियूं बहिरान जो शिकार थींदियूं। एडमिशन फीस जेका हिन वक़्तु असां सिंध यूनिवर्सिटी में 25,000 खां वठी 70,000 ताईं भरियूं था, उहा फीस हाणे तव्हां सम्झो त 2.5 लख 3 लखनि में थी वेंदी। जीअं तव्हां मेडिकल यूनिवर्सिटी प्राइवेट यूनिवर्सिटी में 18 लख रुपया फीस भरींदा आहियो, सम्झो त सिंध जी तालीम बि ईअं ई वञी पहुचंदी। ठीकु आहे, अॻिते वधंदासीं। मुर्तज़ा भुट्टो केस ताईं, शहीद मुर्तज़ा भुट्टो केस अॼुकल्ह सिंध हाई कोर्ट में ॿुधणी थी, जवाबदार पेश न थिया। पोइ हुन खां पोइ शोएब सिडिल ऐं ॿियनि जेको हुननि पंहिंजी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त जमा कराई। अदालत इहे रिमार्क्स ॾिना त काफ़ी वक़्त खां इहो अपीलूं जेके आहिनि उहे अल्तवा जो शिकार आहिनि, इन अपीलुनि ते ॿुधणी थी रही आहे, जवाबदार अचनि कोन था। सो इन खां पोइ अदालत हुकुम ॾिनो आहे त समूरा जेके जवाबदार आहिनि उहे 20 अगस्त ते अदालत में पेश थियनि, त जीअं अपीलुनि खे उकरायूं ऐं ॿुधणी हिकु पासे कयूं, ऐं वाज़ह रहे त इन केस जा जेके 4 जवाबदार आहिनि उहे फ़ौत थी चुका आहिनि। अहिड़ी रीति GDA जी कोर कमेटी जो कल्ह इजलास थियो साईं पीर साईं पागारी जी सरबराही में। उनमें GDA जेके बि सिंध जा अॻवान हुआ, अयाज़ लतीफ़ अली जो साहिबु, त फ़हमीदा मिर्ज़ा साहिबा, ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहिबु ऐं राशिद महमूद सूमरो, ॿिया जेके अरबाब ग़ुलाम रहीम वारा जतोई भाइर। सो इहो इजलास थियो, हुन में फ़ैसिलो इहो कयो वियो। उनखां पोइ जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी, हुन में चयो वियो त सिंध में बदअमनी तमामु उरूज ते आहे, ॿारनि जो क़त्लेआम कयो पियो वञे, सहाफ़ियुनि जो क़त्लेआम कयो पियो वञे। सो इन सॼे बदअमनीअ जी सूरत हाल ते जेको आहे असां चीफ जस्टिस खे ख़तु लिखूं था, ऐं हीउ जेको मामिलो आहे एस्टेब्लिशमेंट जो, इन ते बि उन्हनि ॻाल्हायो। ऐं पोइ आख़िर में इहे बि लफ़्ज़ उन्हनि ॻाल्हाया त हीउ मुल्क सभिनी जो आहे, कंहिंजे पीउ जो मुल्क न आहे, ऐं हिननि खे सभिनी खे गॾिजी हिते रहणो आहे। केर बि दावा न करे त हीउ सिर्फ़ु असांजे पीउ जो मुल्क आहे। सो तमामु सख़्तु ॿोली ॻाल्हाई वई, ख़ासि करे प्रेस कॉन्फ्रेंस में अयाज़ लतीफ़ अली जो साहिबु ऐं राजा साईं इहा प्रेस कॉन्फ्रेंस कई, ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जे लाहे अमल जो पिणु ऐलान कयो। रनीकोट हलंदासीं। यूनेस्को पारां रनीकोट खे जेको आहे आलमी विरसो करार ॾियण जे हवाले सां कोशिशूं वरितियूं वयूं आहिनि। कल्ह ऐलान कयो वियो, संजय सक़ाफ़त वारे वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह सां मुलाक़ात करे यूनेस्को जो वफ़द चयो आहे त असां हीउ जेको रनीकोट आहे, जेको तव्हां जामशोरे खां वेंदे दादू वञूं था त हिन रोड ते आहे, ऐं इन रनीकोट खे जेको आहे आलमी विरसो करार ॾिनो वेंदो। हिन सां गॾु पोइ प्लान बि पेश कयो वियो आहे, पोइ कीअं नयूं कोशिशूं वरितियूं वेंदियूं, हिन सॼे मामले ते हिकिड़ो रूट मैप तयारु कयो वियो आहे। पोइ उन ते अमल कयो वेंदो ऐं अमल करण जो ऐलान कयो वियो आहे। सिंध में पाण जेको ॻाल्हि कयूं था गर्मीअ जी, हिन सॼे गर्मीअ में जेको आहे गरम हवाऊं लॻनि थियूं, हुन में मौसमियाती तब्दीलियुनि जे करे ऐं कुझु साइंसी ऐं फिज़िक्स जा जेके पंहिंजो आहिनि तजुर्बा, उन्हनि जी बुनियाद ते चवंदा आहिनि त उहो कुझु में 2 काठियूं पाण में मिलंदियूं आहिनि या 2 पथर पाण में मिलंदा आहिनि, तॾहिं में बाहि पैदा थींदी आहे। सो सिंध में इहे गरम वाचुला जेके लॻनि था, उनमें बाहि जा वाक़िया तमामु घणा वधी विया आहिनि। गुज़िरियल हिकिड़े हफ़्ते खां वठी कल्ह बि असां तव्हांखे ॿुधायोसीं त 25 खां वधीक घर सड़ी विया हुआ। सो अॼु बि जेके ख़बरूं आहिनि, सो मुख़्तलिफ़ शहरनि में बाहि जा वाक़िया पेश आया आहिनि। उन्हनि में ककड़ में जेको आहे बाहि सबबु नौजवान फ़ौत थी वियो आहे, 4 घर उते सड़ी विया आहिनि। अहिड़ी रीति बदीन में 22 घर सड़ी विया, कोट गुलाम मोहम्मद में हिकिड़ो, मिठीअ में दुकान खे बाहि लॻी आहे, सालायपट में 4 घर सड़ी विया, बख्शापुर में जेको आहे डेकोरेशन जे सामान खे बाहि लॻी वई, को खुलियल मैदान में पियल हो, खिपरे में बाहि वाक़े में 7 घर सड़ी विया आहिनि, नऊं कोट में 6, ऐं हैदराबाद जे सिविल हॉस्पिटल में मेडिकल वार्ड 4 खे बाहि लॻी आहे। सो कल्ह शॉर्ट सर्किट या जेके गरम हवाऊं लॻण सबबु बाहि जा केतिरा ई वाक़िया पेश आया आहिनि। चौपायो माल सड़ी वियो आहे, नियाणियुनि जा ॾाज, अनाज ऐं ग़रीब जेके आहिनि उहे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। अहिड़ी खोड़ ख़बरूं आहिनि। पाणी खोट जे हवाले सां पाण ब्रेक तां वापसि अची ॻाल्हाईंदासीं। सो हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबुह मेहरान। सुबुह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार, ऐं सिर्फ़ु 2-3 ख़बरूं आहिनि, उनखां पोइ वरी पाण महिमाननि ॾांहुं हलूं था। उड़ीअ जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त उड़ीअ जा जेके हाञा आहिनि उहे सॼी सिंध में जारी आहिनि। कल्ह
मीरपुर बठोरे में 2 मासूम भाउ भेण, मुंहिंजे ख़्याल में हुनजी वधीक उमिरि न लॻंदी, 3 साल ऐं 4 साल जी उमिरि जा हुआ मासूम भाउ भेण जेको आहे उहो फोत थी विया आहिनि उड़ीअ विघे। हिकु ई वक़्तु जेको आहे घर मां 2 लाश खॼा आहिनि उड़ीअ जे करे। हिन जा ज़िम्मेवार केरु आहिनि उहे ज़ाहिर आहे तव्हां सभिनी खे ख़बर आहे। ऐं इहा उड़ी टंडे LIR खां शुरू थी हिन वक़्तु सॼी सिंध में जेको आहे वबाई सूरत अख़्तियार करे वई आहे। खैरपुर ज़िले में जेको आहे 400 खां वधीक ॿार जेको आहे अस्पताल भेड़ा आहिनि। गॾोगॾु टंडो LIR ऐं चंबड़ तालके में बि हिन वक़्तु केतिरा ई ॿार उड़ीअ में मुब्तला आहिनि। खानपुर महर में जेको आहे कल्ह हिकु वधीक ॿारड़ी फोत थी वई आहे। हिन हफ़्ते जे 4 ॾींहंनि में खानपुर महर में 3 ॿार फोत थी चुका आहिनि। अहिड़ी रीति बठोरे जो ई कल्ह मामिलो हो जंहिंमें कल्ह मासूम भाउ भेण फोत थिया आहिनि। केतिरा ई ॿार बठोरे में जेको आहे उहे उड़ीअ विघे जेको आहे अस्पताल में दाख़िल आहिनि। अस्पतालुनि में उड़ीअ जे हवाले सां के बि सहूलियतूं न आहिनि, के वार्ड न आहिनि। ऐलान त वॾा कया विया, CM बि नोटिस वरितो त सिहत वारी वज़ीर बि नोटिस वरितो, पोइ ऐलान कयो वियो त असां टीमूं मोकिले वैक्सीन कंदासीं। जेकॾहिं वैक्सीन टन LIR में ई कंप्लीट कई वञे हा त हीअ सॼी सिंध में जेको आहे हीअं मर्ज़ वबाई सूरत अख़्तियार न करे आहे। हिन सॼे मामले ते पाण ॻाल्हाईंदासीं ऐं पाण तव्हांखे ख़बर आहे त माहिर डॉक्टर असां वटि मौजूदु आहिनि ऐं छो उड़ी आहे उनजा बचाव जा तरीक़ा छा आहिनि हिन खां पहिरीं बि असां कंदा रहिया आहियूं। ऐं पाणी जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। अधु सिंध जेको आहे उहो हिन वक़्तु ॾुकार जो शिकार आहे। कल्ह मीरपुर ख़ासि जे समूरे डिवीज़न जे ज़िलनि में जेको आहे पाणी खोट जे हवाले सां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। हुनखां अलावा नवाबशाह ज़िलो ऐं हेॾां ठट्टो ज़िलो में ख़ासि करे गुपचाणी में, कुंदरी में, साकरो, सोभोदेरो, जाम साहब ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे उहो पाणी खोट जे हवाले सां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। पाणीअ जी जेका खोट आहे तमामु घणी वधी वई आहे। पाणी पीअण जे लाइ त परे जी ॻाल्हि, पर न रुॻो हीअ जेको मस्जिदुनि में पाण इस्तेमालु कयूं था, गॾोगॾु फुड़े लाइ फसल बि परे जी ॻाल्हि। हीअ जेको जानवर आहिनि चौपाए माल जे लाइ पाणी कोन्हे को। ख़ासि करे डाउन स्ट्रीम में जेको आहे उहो त वारीअ जा दड़ा लॻा पिया आहिनि, उते वारी उॾामी रही आहे ऐं तमामु खोट आहे, तमामु घणी खोट आहे डाउन स्ट्रीम में पाणीअ जी। ऐं डाउन स्ट्रीम जे ॿिन्ही पासनि खां जेके ज़िला अचनि था, ख़ासि करे ठट्टो सजावल या वरी कुंड में वञी बदीन अचे थो त उते ॾुकार वारी सूरत हाल आहे। नवाबशाह में, मीरपुर ख़ासि में ॾुकार जी सूरत हाल आहे। पाणीअ जे लाइ माण्हू फुड़े जे लाइ परेशान आहिनि। सो पाणी खोट जे हवाले सां कल्ह निटण उस में जेको आहे मासूम ॿारनि सां गॾु औरतुनि सां गॾु जेको आहे सिंध जे सवें माण्हुनि जेको आहे उहो मुख़्तलिफ़ ज़िलनि में हथनि में थांव खणी, दिला खणी, ख़ाली गिलास खणी उहे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ऐं संदन हिकिड़ो ई नारो हुयो त पाणी न आहे छो भला करबला करबला। सो वाक़ई कल्ह अधु सिंध जेको आहे उहो करबला जो ॾेख ॾेई रही हुई। हिकिड़े पासे जॾहिं 51 डिग्री सेंटीग्रेड ते जेको आहे गर्मी हुजे, शहर में बिजली न हुजे, ॻोठनि में बिजली न हुजे, बर्फ़ न हुजे ऐं उनखां पोइ पाणी बि न हुजे त पोइ ज़ाहिर आहे उहो करबला ई हूंदी। अॻिते वधंदासीं, बांग्लादेश ऐं भारत जी बि ॻाल्हि कंदासीं त उते बरसाति तबाही मचाए छॾी आहे। तमामु घणी उते जेको आहे उहो ॿोॾि वारी सूरत हाल आहे। बांग्लादेश में तमामु घणो नुक़सानु थियो आहे ऐं ॿुधायो पियो वञे त केतिरियूं ई जानियूं दर्जननि जे अंग में जेको आहे जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थियूं आहिनि। माण्हुनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे, घर ड्रही पट थी विया आहिनि। ऐं इन सॼी सूरत हाल में असां वटि मैसेज इहो आहे, छाकाणि जो असां वटि बि हींअर ईंदड़ हफ़्ते खां वठी बरसातुनि जो सिलसिलो शुरू थिए पियो जेको वञी सेप्टेंबर ताईं जारी रहंदो। इहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बरसातूं थींदियूं रहंदियूं। वरी जॾहिं पाणी थींदो त इहो सैलाबी पाणी असां वटि ईंदो त इहो ॿोड़ियो बि असांखे वेंदो। सो इन सॼी सूरत हाल में असांखे मैसेज इहो आहे त जॾहिं हिन वक़्तु असांजी कणिक लथी आहे, असांजो हींअर अंबनि जो फ़सुलु लथो आहे, असांजा केला लथा आहिनि, जेके असांजा ज़मीनदार ॿाहिरि आहिनि या हिन पासे जी जंहिंजो गुज़ारो ई इन्हनि शयुनि ते आहे, त महिरबानी करे इहे पैसा तव्हां ज़ाया न कजो। इहो जेको तव्हांजी आमदनी थी आहे इनखे तव्हां नई मोटर साइकिल ऐं नयूं फिल्मूं ॾिसण या वञी घुमण फिरण ते ज़ाया न कजो। जेकॾहिं तव्हांजा उझा कचा आहिनि, तव्हांजा बंद कमज़ोर आहिनि, तव्हांजूं ज़मीनुनि ते जेको आहे उहे जेके हिफ़ाज़ती बंद आहिनि उहे कमज़ोर आहिनि, तव्हांजो नेकाल सिस्टम ड्रेनेज सिस्टम कमज़ोर आहे, त इहो हींअर 50,000 लख रुपयो तव्हां उन ते ख़र्चु करे जेको आहे उहो बहितरु कयो, बजाए हिन जे जो जेॾीमहिल ही ॿोॾि अचे त तव्हांजो इहो घर बि लुड़ी वञे त तव्हां बि लुड़ी वञो। तव्हांजा मासूम बचा बि जेको आहे हिकिड़े हंधा लुड़णु शुरू कनि था, वञी ॿिए हंधा वञी मिलनि ऐं पोइ तव्हां हुननि जा लाश खणो ऐं तव्हांजो चौपायो माल बि जेको आहे उहो बि तव्हांजो लुड़ी वञे। महिरबानी करे हींअर तव्हांजो 50,000 या वधि में वधि लख रुपयो ख़र्चु ईंदो, तव्हांजो जेको ड्रेनेज जो निज़ाम आहे उहो बहितरु करायो त तव्हां अॻियां हली हिन सॼी बरसातुनि में ऐं छा चवंदा आहिनि ॿोॾि वारी सूरत हाल में तव्हां पंहिंजे पाण खे महफ़ूज़ न रुॻो पंहिंजे पाण खे महफ़ूज़ रखंदा, पंहिंजनि जी जान माल ऐं मिल्कियत खे बि तव्हांजी महफ़ूज़ रहंदी। अहिड़ी रीति ऐं पाण हलूं था बिना कंहिं देरि जे महिमाननि न महिमान बि काफ़ी देरि खां इंतज़ारु करे रहिया आहिनि त हीअ हमरा रुॻो पंहिंजो ख़बरूं पियो करे, असांखे वारो केॾीमहिल ॾींदो ॻाल्हाइण जो। सो हिन वक़्तु स्टूडियो में जंहिं मौज़ूद शख़्सियत मूंखे जॉइन कयो आहे संदन तालुक़ ॿारनि जी बीमारियुनि जे हवाले सां, ॿारनि जी बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि। गॾोगॾु हुननि जी महारत जेको आहे हिन ॻाल्हि ते बि आहे त जेको ॿारनि जी ग़िज़ाई खोट आहे, जीअं पाण थर जी ॻाल्हि कंदा आहियूं त ग़िज़ाई खोट जे करे ॿारड़ा फोत थी आहे,
त इहा ग़िज़ाई खोट आहे छा, ॿार छो मतिलबु त ईअं सफ़ा हॾा नज़र ईंदा आहिनि ऐं उन्हनि जी जिस्म जी वाध विज न थींदी आहे। डॉक्टर इम्तियाज़ अली चनट साहिबु असांखे जॉइन कयो आहे। संदन तालुक़ु लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी सां आहे। लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल में हू ॿारनि जी ग़िज़ाई जो जेको वार्ड आहे उन में पंहिंजो ख़िदमतूं अंजाम ॾेई रहिया आहिनि। कंसल्टेंट पीडियाट्रिक आहिनि। साईं दिलि जी गहराइनि सां तव्हांखे सुबुह मेहरान में भलीकार चऊं था। महिरबानी। कीअं आहियो तव्हां, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। ठीकु आहे। तव्हांजी महिरबानी हो, तव्हां हेॾो सारो क़ीमती वक़्तु कढी, ख़ासि करे उन वक़्त में जॾहिं हिन वक़्तु हॉस्पिटल्स में वार्ड भरिया पिया आहिनि उड़ीअ जे मरीज़नि जा, ॿारनि जी ग़िज़ाई खोट जे हवाले सां, ॿारनि जी डिहाइड्रेशन जी गर्मी जे हवाले सां, उन में तव्हां क़ीमती टाइम कढी असां वटि आहियो। असां तव्हांजी दिलि जी गहराइनि सां शुक्रिया अदा कयूं था ऐं भलीकार बि चऊं था। असां गॾु ॿिया जेके मौज़ूज़ महिमान शरीक आहिनि उहे घणे भाङे मेहरान टीवी जो हिसो हूंदो आहिनि ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि बि मां ॿुधाईंदो इहा बि हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे त कुझु ई ॾींहंनि खां पोइ जॾहिं वर्ल्ड कप शुरू थियणु वञे पियो त असां मेहरान टीवी ते जेको आहे उहो वर्ल्ड कप जे हवाले सां ख़ुशूसी ट्रांसमिशन तव्हांखे ॾेखारींदासीं। माहिर जेको आहे रांदियुनि जा जेके माहिर हूंदा, तज़िये निगार हूंदा, उन्हनि जी सॼी टीम हिते हिन स्टूडियो में मौजूदु हूंदी। असांखे जॉइन कयो आहे SM नदीम साहिबु। संदन तालुक़ु जेको आहे रांदियुनि जे हवाले सां आहे, गॾोगॾु फिज़िकल एजुकेशन जे हवाले सां आहे। जॾहिं बि ॻाल्हि ईंदी आहे मुख़्तलिफ़ रांदियुनि जी, ख़ासि करे सिंध जे रांदियुनि जी ॻाल्हि ईंदी आहे, फिज़िकल एजुकेशन जी ॻाल्हि ईंदी आहे, ॿारनि जी तालीम जे हवाले सां ॻाल्हि ईंदी आहे त संदन ख़िदमतूं मेहरान टीवी जेको आहे ईअं भाकुर खोले जेको आहे हासिलु कंदी आहे ऐं हू जेको आहे हमेशह असांखे लबैक चवंदा आहिनि। SM नदीम साहब, हम आपको जो है खुश आमदीद कहते हैं। कैसे हैं आप? ठीक हैं? सुबह सुबह सही सलामत? रात को घर पे बिजली वगैरह थी? मेरे घर पे तो नहीं थी, हम तो जाग के आए हैं। हमने बोला चलो ठीक है, प्रोग्राम करके फिर सोएंगे। आपका चेहरा उतरा हुआ लग रहा है। हाँ, क्या करें हम, अब तो ऐसे हैं ना कि मतलब कि सिंध या जो सूर हैं, सिंध में कहते हैं सूर ही इतने हैं को अब चेहरे पे मुस्कुराहट कम ही होती है। देखिए लोग जो हम तो चले फिर भी मैनेज कर लेते हैं, जो हमसे नीचे बेचारे जो पुअर लोग हैं वो किस तरह मैनेज करते होंगे, तो वो फ्रस्ट्रेशन कहीं ना कहीं नजर आती है। उनकी फ्रस्ट्रेशन जो है ना, वो आप कहीं भी देख लें, रोड रास्ते में लड़ाई कर लेते हैं एक दूसरे को, खामा खाई में मकसद उलझ जाते हैं। जब मैं ऑफिस से जा रहा था ना तो एक बंदा जो है रॉन्ग साइड आया, मुझे आके मोटरसाइकिल मारी, मैंने ऐसे देखा, बोला देख क्या रहे हो। अब गलती भी उसकी, लड़ने भी मेरे से शुरू हो गया। मैं गरीब आदमी, फ्रस्ट्रेशन है असल में, वो कसूर उनका नहीं है। तो ऐसे लोगों से हमें भी बच रहा है। बिल्कुल। हुसैनाबाद वाले बहुत यार तेज हैं। हुसैनाबाद में ये सब हुआ, मैं जा रहा था हुसैनाबाद, ढस जाके जो है लगा दिया हमने, यार देखो गरीब आदमी हूँ ना, मैंने इधर देखा ना उधर देखा। सर तव्हां खां शुरूआत कंदासीं। इम्तियाज़ चनट साहब, ही जेको मर्ज़ आहे उड़ीअ जो, ख़ासि करे पाण ॻाल्हि कयूं त टंडे अलायार खां इहा शुरूआति थी, पोइ सॼी सिंध में हिन वक़्तु वबाई सूरत अख़्तियार करे रही आहे। इहा उरड़ी आहे छा, कीअं ॿारनि खे लॻे थी, वॾनि खे बि हिट करे थी, नथी करे, उनखां पोइ उनजो आख़िर में वञी हिन जो मसइलो छा आहे, ॿार फोत छो थियनि था, छा किथे असां कंट्रोल न पिया कयूं ऐं हिन मां जान कीअं छॾाईंदासीं। इहा बि असांखे भला छा कुदरती तौरु तोहफ़े में मिलियल आहे त असां केॾीमहिल जेॾीमहिल असां फ़सुलु कयूं त पोइ इहो अची वञे, माकड़ अची वञे, जेॾीमहिल ॿार असांजा वॾा थियनि या का ॻाल्हि थिए त पोइ ॿारनि खे बीमारी, केॾीमहिल असां जेको आहे खंड जी खोट में पिया वञूं, केॾीमहिल पाणी जी खोट में पिया वञूं, मतिलबु छा असां मुख़्तलिफ़ ट्रेंड्स में हलंदा आहियूं या? महिरबानी साईं। साईं ओड़ी जी जेका बीमारी आहे, इहा वबाई बीमारी आहे। इहा वबाई बीमारी जेका आहे सो हिकिड़े ॿार खां ॿिए ॿार में जेको आहे सो शिफ्ट थी वेंदी आहे, ट्रांसफर थी वेंदी आहे। हीअ जेका हिकु ख़ासि क़िस्म जो वायरस हूंदो आहे जंहिंखे असां मीज़ल्स वायरस चवंदा आहियूं, हीअ उन जे इन्फेक्शन जे करे थींदी आहे ऐं हीअ ज़्यादातर जेको आहे सो गर्मी जे मौसम में थींदी आहे। ऐं हिन में घर में जेकॾहिं हिकिड़ो ॿार इन्वॉल्व थींदो आहे, हिकिड़े ॿार खे जेकॾहिं उड़ी थी वेंदी आहे त पोइ उहा ॿियनि ॿार जेके बि घर में जेके ॿार आहिनि उन्हनि खे लॻण जो तमामु घणो ख़दशो हूंदो आहे। ज़्यादातर हीअ जेके नंढी उमिरि जा ॿार आहिनि, ख़ासि करे जेके साल खां नंढा ॿार आहिनि, उन्हनि खां वठी 5 सालनि जी उमिरि ताईं ॿार जेके आहिनि उन्हनि में ई वधीक थींदी आहे। वॾनि ॿारनि खे बि लॻी सघे थी, पर लिहाज़ा वॾनि ॿारनि जो जेको डिफेंस सिस्टम आहे, क़ुव्वत मुदाफ़ियत आहे, उहा थोरी मज़बूत हूंदी आहे, त हू थोरो वायरस खे जेको आहे सो डिफेंड करे वेंदा आहिनि। त अच्छा सर, ही हिन जूं अलामतूं कहिड़ियूं आहिनि, असां हिन जो कहिड़ी वैक्सीन आहे या इनिशियली असां फर्स्ट एड कहिड़ो ॾेई सघूं था, उहे अलामतूं ॾिसी त पोइ उहा उते ई बीह सघे थी? साईं वायरस जेको मीज़ल्स वायरस आहे, उहो जॾहिं ॿार खे इन्फेक्शन थींदो आहे त ॿार पहिरियां तमामु घणी तेज़ बुखार सां माना जेको आहे सो प्रेज़ेंट कंदो आहे। उन में जेको आहे सो 2-3 ॾींहं ॿार खे तमामु घणो तेज़ बुखार थींदो, पोइ ॿार खे जेको आहे सो नंढड़ा आराई जेतिरा जेका आहिनि सो ॻाढ़ा दाणा जेको आहे सो मुंहं खां कन जी साइड खां वठी शुरू थी वेंदा। उन में जीअं दाणा शुरू थींदा त बुखार जी शिदत अञा वधी वेंदी आहे ऐं ॿारु बिल्कुलु खाइण पीअण बि छॾे ॾींदो आहे, ॿार जो वात पची पवंदो आहे, ॿार जूं अखियूं पची पवंदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं असां वक़्त सर माना उनखे कंहिं डॉक्टर खे न ॾेखारियोसीं, उनजो इलाजु न करायोसीं, त पोइ अॻियां वञी हू तमामु घणी कॉम्प्लिकेशन में
जेको आहे सो ॿारु वञी सघंदो आहे, जेको पोइ ॿार जे लाइ जेको आहे सो जानलेवा थींदो आहे। ठीकु। अच्छा, हिन में सिर्फ़ु इहे दाणा ई निकिरंदा आहिनि, उन खां पोइ अंदरि छा सूरत हाल हूंदी आहे? असल में हीउ जेको मीज़ल्स वायरस आहे इहो इफेक्ट कंदो आहे, पोइ हुनजी ॿार जी जान वञे थी, उन ते प्लीज़ तफ़सीली ॻाल्हाइजो। साईं, हीउ जेको मीज़ल्स वायरस आहे हीउ सिर्फ़ु ॿार खे दाणा न निकिरंदा आहिनि, हीउ ॿार जा जेके आहिनि सो असांजा 3-4 सिस्टम उनखे इन्वॉल्व कंदो आहे। जीअं स्किन खे इन्वॉल्व कंदो आहे त दाणा निकिरंदा आहिनि। जी हा। ॿार खे अखियुनि खे इन्वॉल्व कंदो आहे, ॿार जूं अखियूं पची पवंदियूं आहिनि। ऐं वधि में वधि जेका कॉमन हिन जी पेचीदगी आहे उहा ॿार खे दस्त उल्टी इलाही थी वेंदा आहिनि। माना असांजो जेको हाज़मे जो सिस्टम आहे उनखे इन्वॉल्व कंदी आहे, असांजे साह जी तकलीफ़ माना जेको साह जो सिस्टम आहे रेस्पिरेटरी सिस्टम उनखे इन्वॉल्व कंदो आहे। ऐं तमामु घणी जेकॾहिं अञा वधी वई त ॿार खे दिमाग़ ते माना झटका बि थींदा आहिनि। इहे जेके आहिनि सो पेचीदगियूं आहिनि जेके अॻियां हली ॿार जे लाइ जानलेवा साबित थींदियूं आहिनि। सही। अच्छा इम्तियाज़ साहिबु, हीउ छो मतिलबु ईअं वधीक जेको आहे बहिराड़ी जे पासे या असांजे सिंध जे अंदरूनी जेके शहर आहिनि इन्हनि जे पासे वधीक मतिलबु इहे मामला छो था थियनि? सर, इन जा 2 सबब आहिनि। जेको आहे हिकिड़ो पहिरियों सबबु त माना असां अञा जेको आहे ऊंदाही वारे दौर में आहियूं, अञा असांजा मुख़्तलिफ़ मिथ ठहियल आहिनि त ॿार खे उवड़ी निकिरे, दाणो निकिरे, ॿार खे डॉक्टर खे नाहे ॾेखारिणो, ॿाहिरि नाहे कढणो, उनखे गरम जॻह ते रखिणो आहे ऐं माना हिनखे विञाइणो नाहे, का दवा नाहे ॾियणी। ऐं ॿियो त माना असां वटि हिन महिल ओवरऑल जेका वैक्सीनेशन स्टेटस आहे, माना जेके असांजूं गवर्नमेंट जे तरफ़ां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे बचाव लाइ जेके वैक्सीन आहिनि उहे असां प्रॉपर ॿार खे नथा लॻायूं। इहे मेन वजूहात आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो ॿार उड़ी जे बीमारीअ में जेको आहे सो मुब्तला थी वञनि था ऐं वक़्त सिर हुनजी मेडिकल ट्रीटमेंट न थियण जे करे उहे कॉम्प्लिकेशन में वञनि था। ठीकु ठीकु। पाण हलंदासीं इन ते मां वधीक अची न तव्हां सां ॻाल्हाईंदुमि ऐं पाण खां बचाए कीअं सघूं था ॿारनि खे, जीअं ई मतिलबु गर्मीअ जी मौसम शुरू थिए न रुॻो उरुड़ी पर ॿियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि उन्हनि खां पाण बचाए सघूं था। पर मां पहिरीं एस.एम. नदीम साहब खां रांदियुनि जो हवालो वठूं। एस.एम. साहब, इंग्लैंड और पाकिस्तान की T20 सीरीज़ हुई, उसमें क्या हुआ वो भी हमें प्लीज़ बताएं, फिर उसके बाद आगे वर्ल्ड कप और क्या हो रहा है खेलों में? देखिए, 2 जो है मैचेस जो है होने की उम्मीद है कि हो जाएंगे। बाकी 2 तो मैच जो वो बारिश की नज़र हो गए। जी हाँ। इंग्लैंड के अंदर एक आज है और एक पहले हुआ था जो पाकिस्तान हार गया। जी हाँ। और मकसद ये एक वर्ल्ड कप की तैयारी का सिलसिला है, ये भी जो सीरीज़ रखी गई थी पाकिस्तान और इंग्लैंड के दरमियान। तो अब उसका नुकसान ये हुआ कि हम जो है वो मैच ही 2 खेल पाए, बाकी दूसरे जो कंट्रीज़ हैं उन्होंने अपने प्रॉपर भरपूर तरीके से अपने ओपनर्स, जो बॉलर्स हैं या दूसरे दीगर जो भी प्लेयर्स हैं उनको आजमाया और अपनी जो है टीमें लाइनअप कर ली हैं। और वहाँ पर वार्म अप मैचेस भी चल रहे हैं, उसमें भी जो है वो अपसेट देखने में आए कि USA ने जो है वो बांग्लादेश को हराया है और नीदरलैंड ने जो है श्रीलंका को वार्म अप मैच में। तो ये वर्ल्ड कप बड़ा जो है इंटरेस्टिंग होने वाला है और क्रिकेट जो है वो ग्लोबलाइज हो गई है। अब वो तो पैसे की इन्वॉल्वमेंट और मतलब बहुत ज़्यादा जो है वो क्रिकेटर्स को पसंद किया जा रहा है वर्ल्ड वाइड। तो तमाम मुल्क जो है भरपूर तरीके से तैयारी कर आए हैं। इसमें वर्ल्ड कप जीतेगा वही जो अपनी भरपूर तरीके से जिसने तैयारी की होगी, अपनी टीम को लाइनअप किया होगा, स्किल वर्क किया होगा, उनकी फिटनेस पर काम किया होगा, मेंटल टफनेस पर काम किया होगा। तो 1 जून से और पाकिस्तान का पहला मैच जो है 6 तारीख को है USA से डेलिस के अंदर। उसके बाद पाकिस्तान की तैयारी कैसी है उसका बताएं ना, दूसरी टीमों को छोड़ें, हमारी टीम का बताएं। देख, पाकिस्तान जो है अल्हम्दुलिल्लाह जो है अच्छे जो बड़े टूर्नामेंट्स होते हैं उसमें अच्छा ही परफॉर्म करता है। बेशक जो एक टाइम ऐसा भी था कि पाकिस्तान जो है वो टॉप 8 में नहीं आ रहा था, तो वर्ल्ड कप के लिए क्वालिफाइंग राउंड खेलना पड़ जाना था पाकिस्तान को ना। अगर वेस्ट इंडीज़ से पाकिस्तान हार जाता तो पाकिस्तान जो है वो वेस्ट इंडीज़ से भी जीता और फिर बाद में जाके पाकिस्तान ने फाइनल भी खेला। आप ये देखें कि कहाँ पाकिस्तान की रैंकिंग जो है वो 8वें या 9वें दर्जे की थी, उसके बाद ये पाकिस्तान ने फाइनल खेला। तो पाकिस्तान जो है उसके लिए आप प्रेडिक्शन नहीं कर सकते। और ये T20 फॉर्मेट ऐसा फॉर्मेट है जिसमें 2-3 प्लेयर्स जो है वो अच्छा स्कोर करते हैं और 1-2 बॉलर अच्छी विकेटें ले लें तो मैच की जो है काया पलट जाती है। जैसे आयरलैंड के खिलाफ पाकिस्तान जो पहला मैच आ रहा उनके बालबेरी है, उन्होंने 74 रन किए, यानी 70 से ऊपर रन किए और पाकिस्तान हार गया था। तो ऐसे ही है कि 2-3 प्लेयर्स अगर हमारे परफॉर्म कर जाते हैं तो पाकिस्तान, और मुझे कभी उम्मीद है कि पाकिस्तान चला अच्छा परफॉर्म करेगा वर्ल्ड कप में इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा, ये जो इंग्लैंड वाली सीरीज़ है इनको पता नहीं था कि पहले भाई यहाँ पे बारिश भी होगी, ऐसे जाके वहाँ बेचारे बैठ गए हैं, ना वार्म अप कर सकते हैं ना प्रैक्टिस कर सकते हैं, बस बारिश एंजॉय कर रहे हैं। देखिए, असल में क्या होता है कि इनके भी जो है वो टेन्योर बने हुए होते हैं कि भाई इस दफ़ा जो हमने इस स्टेट को मैचेस देने, इस दफ़ा इस स्टेट को देने या इस जगह पर मैचेस खेलने हैं।
तो पता तो होता है, साइंटिफिक दौर है, आपको पता है हर चीज़। बिल्कुल। एक साल पहले ही जो पता लग जाता है कि ये जो ओजोन की लेयर में ये डैमेज हो रहा है या वेदर ये होगा या इस तरीके का, जैसे आपने बांग्लादेश का बताया, तो डेफिनेटली उनके जो वहाँ पे जो लोग बैठे हैं, मेट्रोलॉजी जो डिपार्टमेंट है, उन्होंने बहुत पहले बता दिया होगा, इंग्लैंड के अंदर भी भाई जो है इतनी प्रेडिक्शन है। आज के मैच की भी जो है 50% बताया कि बारिश का, पर इंग्लैंड के लिए मशहूर है कि इंग्लैंड में जो है वो वेदर का कुछ कहा नहीं जा सकता कि वो एकदम जो है वो चेंज हो जाता है। इंग्लैंड किसी भी टाइम जो बादल आके बरसेंगे। हाँ बिल्कुल। फिर हम तो अगर बादल बरस, हम तो बोलते हैं कि जॾहिं कि बादल वलारियूं असां वलाए थो, अवां खे अखियूं यादि आयूं, अवां जूं अखियूं यादि आयूं। नाज़रीन, नंढो हिकिड़ो ब्रेक आहे, असां ॾे चांहि बि पहुची वई आहे ऐं हुन खां पोइ वरी बादलनि जी ॻाल्हि थी आहे त असां वलारियूं वसायूं था चांहि सां। नंढे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबह में रहण। नाज़रीन, सुबह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीका डॉक्टर साहब ॾांहुं हलंदासीं। डॉक्टर इम्तियाज़ अली चन्नर साहब। सर, ॿारनि जूं ॿियूं कहिड़ियूं बीमारियूं, पहिरीं त हिन ते ॿुधायो त ओड़ीअ खां जो जीअं अलामतूं अचनि थियूं त असांखे छा करणु घुरिजे? हिकिड़ो त माहिर डॉक्टर, पर फर्स्ट एड असां वटि छा हुजणु घुरिजे घरनि में? या वरी जिते मिसाल पाण ॻोठनि जी ॻाल्हि कयूं त उते त ॿारनि जी बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि, पर उहो साॻियो ई जेको आहे उते हकीम वेठो आहे या ईअं अताई डॉक्टर वेठो आहे, उहो केस खे कीअं बिगाड़े थो, उन खां पोइ वरी अॻियां मामला कीअं हुजनि? सर, ॻाल्हि इहा आहे त माना जेको उड़ी जी बीमारी आहे असल में ही वायरस जे करे थींदी आहे। उनमें जॾहिं बि ॿार खे तेज़ बुखार थिए त असां जेकॾहिं को मेडिकल फैसिलिटी नज़दीक न आहे, को सिहत जो मर्कज़ वेझो न आहे, त उन ॿार खे जेको आहे कम से कम थधी जॻह ते रखूं, असां उनखे नॉर्मल पाणी जूं पटियूं रखूं ऐं उनखे ॿियनि ॿारनि खां जेको आहे सो अलॻि अदा करूं, माना ॿारनि खां जुदा कयूं। छाकाणि त हीउ जेकॾहिं ॿार माना खंघे थो या ॿार माना शिकूंजे थो त उन जे करे जेके ॿिया घर में ॿार हूंदा उहे बि माना जेका आहे उन में माना मुब्तला थी वेंदा। त ॿार खे जेकॾहिं असां प्रॉपर जेकॾहिं ॿार खे मोशन थियनि था उन सां गॾु त घर में असां ORS उनखे ॾेई सघूं था ऐं उनखे पैरासिटामोल जेका आहे सो हर ॿाहिराड़ी में नंढे वॾे शहर में मेडिकल स्टोर, इवन जनरल स्टोर ते बि मिले पई, उहा असां ॾियूं था एज़ ए फस्ट एड असां ॾेई सघूं था, जेसिताईं वञी असां कंहिं वेझे जेको आहे सो सिहत जे मर्कज़ सां मशवरो कयूं, डॉक्टर सां उनखे लाज़मी चेकअप करायूं। अच्छा डॉक्टर साहब, हीअ असां पहिरीं बि नाज़रीन खे ॿुधाए चुका आहियूं, असां चाहियूं था हिकु भेरो ॿीहर हिन जो बि ज़िक्र थियणु घुरिजे। ही उरड़ी ऐं खुसरो, उन्हनि में को फ़र्क़ु आहे या? साईं, उरड़ी खे खसरो चवंदा आहियूं, उर्दू में खसरा चवंदा आहियूं, सिंधी में उरड़ी चवंदा आहियूं, अंग्रेज़ी में मिज़िल चवंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु सर। कॉल आहे, कॉल ते ॾिसूं था असां गॾु केरु मौजूदु आहिनि। जी हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा जी अदी, केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो? अदा मां शादा पई ॻाल्हायां कासाबाद खां। जी अदी, अदा मसला शो सुठो अदा। थैंक यू सो मच, थैंक यू। कुझु चवणु चाहींदा? डॉक्टर साहब इहो अदा चवणु चाहिंदा अदा मूंखे मोशन तकरीबन पूरो महीनो थियो आहे। जी माना मोशन उल्टी असली बंदि कोन थी थिए अदा। ठीकु आहे डॉक्टर साहब, उनखे महीनो थी वियो आहे, मोशन्स ऐं ॿियो उल्टियूं आहिनि। अदी, तव्हांजी उमिरि केतिरी आहे? डॉक्टर साहब पुछनि पिया। अदा 21 अदा उमिरि आहे। 21 उल्टी असला थी बंदि थिए, माना कुझु बि खाया करे उल्टी मोशन असला न बंदि थिए। ही तव्हां जेको आहे सो कंहिं फिज़िशियन सां राब्तो कयो, उनखां अलावा जेको आहे तव्हां माना गरम शयूं जेके आहे उहे न वापरायो ऐं ॿाहिरियूं जेके शयूं आहिनि उहे न वापरायो, ठीकु आहे। ऐं उल्टीअ जे लाइ फ़िलहालु तव्हां फस्ट एड लाइ तव्हां मोटिलियम टेबलेट वठी सघो था ऐं लूज़ मोशन लाइ तव्हां फ्लेजिल वठी सघो था। हा, अगरि सही नथो थिए तव्हां वेझो जेको तव्हां वटि फिज़िशियन आहे, जेको वॾनि जो जेको डॉक्टर आहे फिज़िशियन, उनखे तव्हां चेकअप करायो त जेकॾहिं उहो मुनासिबु सम्झंदो त के टेस्टूं वग़ैरह बि तव्हांखे लिखी ॾेई सघंदो, त उन खां पोइ जेको आहे इनशाला हीअ कंप्लेन तव्हांजी सही थी वेंदी। ठीकु आहे अदी, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां कॉल कई ऐं तव्हां पंहिंजे मसइले बाबति जेको आहे डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल कई। जी डॉक्टर साहब, तव्हां ॿुधायो पिए त असां फौरी तौर ते हॉस्पिटल्स वञूं ऐं हुन खां पोइ उन ते हुजूं। अच्छा, ॿियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके ॿारनि खे वधीक इफेक्ट कनि थियूं? हुन खां पोइ पाण वरी ईंदासीं जेको ॿारनि जी जेको ग़िज़ाई खोट वारी बीमारी आहे। सर, ॿारनि में जेको माना ख़ासि बीमारियूं आहिनि, जीअं दस्त उल्टी आहे, नमूनिया आहे, टाइफाइड आहे, खसरो आहे ऐं या दिमाग़ ते जेके ॿारनि खे झटका थियनि था, इहे जेको आहे सो ख़ासि करे हिन गर्मी जे मौसम में तमामु घणा जेको आहे। बिल्कुलु। अच्छा, हीअ झटकनि जी बीमारी बि मूं हींअर वेझड़ में तमामु घणा केसिस ॾिठा अथमि पंहिंजे सराउंडिंग में, त ॿार ठीकु ठाक आहिनि, चङा भला खेॾंदड़ ॿार, पोइ ॿिए ॾींहुं ख़बर पए थी त हिनखे हाणे झटके जी बीमारी थी वई आहे।
इहो झटके जी बीमारी आहे छा, इनिशियल इन जी स्टेज छा हूंदी आहे, पोइ हुन ते वञी इन मामले सर झटकनि जा जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ सबब हूंदा आहिनि, पर जेके असां वटि आम सबब आहे उहो तमामु घणो तेज़ बुख़ारु आहे। तमामु घणो तेज़ बुख़ारु माना जॾहिं बुख़ारु 102 103 थी वञे थो त माना जेका असांजी लिमिट आहे बर्दाश्त जी उहा जॾहिं माना क्रॉस थी वेंदी आहे त पोइ असां चवंदा आहियूं दिमाग़ ते बुख़ारु चढ़ी वियो, उन जे करे मां झटको थियो आहे। उन खां अलावा मुख़्तलिफ़ सबब आहिनि, जीअं माना हिकिड़ी असां वटि गदन तोड़ बुख़ारु आहे, ठीकु आहे, उहो जेको मेनिंजाइटिस जंहिंखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं, उहो मुख़्तलिफ़ बैक्टीरिया जे करे थींदो आहे। कुझु वायरस आहिनि उहे बि झटको कराईंदा आहिनि, जंहिंखे असां इनकेफेलाइटिस चवंदा आहियूं। इहा ॿारनि में हिकु ख़तरनाक क़िस्म जी मलेरिया थींदी आहे, जंहिंखे असां सेरिब्रल मलेरिया चवंदा आहियूं, उहो बि उन जे करे बि झटका थींदा आहिनि। ॿियो कुझु असां वटि मेटाबॉलिक डिज़ीज़ हूंदियूं आहिनि, जंहिंमें जीअं ग्लूकोस घटि थी वञे, ॿार जो सोडियम घटि थी वञे, ॿार जो कैल्शियम घटि थी वञे, त उहे बि ॿारनि जे जेको आहे सो झटकनि जी बीमारी जो सबबु थींदा आहिनि। ऐं कुझु वॾा ॿार आहिनि जिन खे बुख़ार खां बग़ैर ईअं वेठे वेठे झटका थींदा आहिनि, माना दिमाग़ में करंट वधीक पैदा थी वेंदो आहे, जंहिंखे असां मिर्गी चवंदा आहियूं, एपिलेप्सी चवंदा आहियूं, उहो बि झटकनि जो हिकिड़ो सबबु आहे। ठीकु आहे, सही। ग़िज़ाई खोट ते पाण ईंदासीं त हीअ जेको ॿारनि में ग़िज़ाई खोट ख़ासि करे पर थर मां ख़बरूं ईंदियूं आहिनि त ग़िज़ाई खोट जे करे जेको आहे ॿारड़ा हेतिरा ॿारड़ा फोत थी विया, इहे ॿारड़ा कहिड़ा हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे इफेक्ट छा हूंदो आहे, कि मतिलबु उनजे मथां इंजेक्शन तमामु घणा लॻंदा आहिनि, पोइ बि ॿार जिस्म वाद वीज न कंदो, ईअं हॾा नज़र ईंदो आहे। साईं बुनियादी तौरु जेका ॿार में ग़िज़ा जी खोट थींदी आहे न, उहा ॿार जे ॼमण खां वठी थींदी आहे। माना ख़ासि कर उहे ॿार जेके वक़्त खां पहिरियां ॼमंदा आहिनि, या घटि वज़न सां ॿार ॼमंदा आहिनि, या उहे ॿार जंहिंखे पंहिंजी माउ जेको आहे प्रॉपर पंहिंजी थञ न पीआरींदी आहे, उहे ॿार असां ॾिठो आहे त थर या मिठी ही त सिर्फ़ु हाईलाइट थियल आहे, पर तव्हां मूं वटि ईंदो त असांजे हैदराबाद वार्ड में, असांजे हैदराबाद ऐं हैदराबाद जे आस पास में तमामु घणी आबादी मोर देन 50% जेके ॿार आहिनि उहे ग़िज़ाई किलत जे शिकार आहिनि। उन खां पोइ माउ प्रॉपर फीड नथी कराए, खीर नथी पीआरे, दॿे जो मेंह जो खीरु, उन खां पोइ वरी 6 महीननि खां ॿार जीअं ॿार थींदो आहे 6 महीननि जो, पोइ असां ॿारनि खे कॉम्प्लीमेंट्री माना ग़िज़ा शुरू कंदा आहियूं, माना जेका माउ जे खीर सां गॾु ॿी ग़िज़ा, नरम ग़िज़ा, खिचड़ी आहे, दलियो आहे, सूजी जो हलवो आहे, आलू आहे, उहे बि मदर जेके आहिनि सो न खाराईंदियूं आहिनि। कुझु मदर्स आहिनि जिन खे खीरु ईंदो आहे त पोइ साल साल ताईं पंहिंजो खीरु पियो रगो पीआरींदियूं, त पोइ ॿार खे जेके आहिनि सो बाक़ी जेके तवानई जी या बाक़ी जेके कार्बोहाइड्रेट्स आहिनि, प्रोटीन आहिनि, लिपिड्स, उहे शयूं नथियूं मिलनि, त पोइ ॿारु आहिस्ता आहिस्ता जेको आहे सो हू ग़िज़ा जी किलत में हलियो वञे थो। ठीकु, उन जे करे पोइ वरी सॼो मामिलो थिए थो। जी बिल्कुलु। ठीकु। अच्छा, तव्हां जीअं हैदराबाद जी सराउंडिंग जी ॻाल्हि कई, सिंध जे ॿियनि ज़िलनि में ग़िज़ाई खोट जे हवाले सां कहिड़ा अंग अखर आहिनि? सर ओवरऑल माना असांजी पाकिस्तान जी जेका पॉपुलेशन आहे, माना उन में मोर देन 55% जेके ॿार आहिनि उहे जेके आहिनि सो माना मेल न्यूट्रिशन में आहिनि, माना सीवियर मेल न्यूट्रिशन में। उन खां अलावा जेको आहे सो असां वटि हूंदी आहे जेका हिकिड़ी हूंदी आहे सफ़ा ॿार जेके हॾा ॾिसण में अचनि, उनखे असां सीवियर एक्यूट मेल न्यूट्रिशन चवंदा आहियूं, माना उहे ॿार वञी दाख़िला जहिड़ा थींदा आहिनि। उन खां अलावा कुझु ॿार हूंदा आहिनि जेके उमिरि जे हिसाब सां, पंहिंजी हाइट जे हिसाब सां उन्हनि जो वज़न घटि हूंदा, उन्हनि जो रेशो सम्झो त मोर देन 70% आहे। जेकॾहिं असां स्क्रीन कंदासीं हिकिड़े घर में जेकॾहिं 5 ॿार आहिनि त उन में 3 ॿार जेको आहे सो उहे मेल न्यूट्रिशन में हूंदा आहिनि, ग़िज़ा जी किलत में हूंदा आहिनि। पोइ उन्हनि खे मुकमिल प्रोटीन जी कमी हूंदी आहे, कंहिंखे माना विटामिन जी कमी हूंदी आहे, कंहिंखे जेको आहे कार्बोहाइड्रेट्स जी कमी हूंदी आहे। ठीकु। अच्छा सर, हीअ जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि जी ॿारनि जो जेको हॾा नज़र ईंदा आहिनि या वरी उनजो जेको आहे टंगूं फिरी वेंदियूं आहिनि, हथ पेर फिरी वेंदा आहिनि, उहो छा मसइलो हूंदो आहे? सर हीअं थींदो आहे जेको ॿारु आहे जेको ग़िज़ा जी किलत हूंदो आहे न, त उन में माना जेके असांजा कार्बोहाइड्रेट्स आहिनि, प्रोटीन या लिपिड जेका आहे सो माना फैट वग़ैरह, उनखां अलावा मुख़्तलिफ़ माना जीअं विटामिन डी असांजा मिनरल्स आहिनि, उन जी कमी थी वेंदी आहे, ॿार जी बिल्कुलु हॾा ज़ाया थी वेंदा आहिनि। विटामिन ए जी कमी थी वेंदी आहे, ॿार जे अखियुनि में चेंजिस अची वेंदियूं आहिनि, कार्नियल क्लाउडिंग वग़ैरह थी वेंदी आहे। विटामिन सी जी कमी थी वेंदी आहे त ॿार खे हॾनि में सूरु थी वेंदो आहे। त इहे जेके मुख़्तलिफ़ मिनरल्स, विटामिन्स, उन जी कमी जे करे जेको आहे सो पोइ ई ॿार में निशानियूं पैदा। बिल्कुलु। एसएम नदीम साहब, हम मेल क्रिकेट की तो बात करते हैं, वुमेन क्रिकेट भी तो लोग बहुत ज़्यादा शौक से देखते हैं, वहाँ पे क्या सूरत हाल है? मेरे ख्याल में उसकी भी सीरीज़ चल रही है।
नहीं, वो पाकिस्तान की टीम आ गई है खेलकर, और मेरे ख्याल से पाकिस्तान हार गया था इंग्लैंड से। जी हाँ। और अभी तो पाकिस्तान भी जो वर्ल्ड कप की तैयारी कर रहा है। फिर ये गेम का कैंप लग रहा है, एक पूल बनाया हुआ है इन्होंने 50-60 लड़कियों का, उसी में से फिर जो वो लड़कियाँ जो वो सिलेक्ट करते हैं। और मेरे ख्याल से मोहसिन नकवी साहब जो हैं चेयरमैन पीसीबी, उन्होंने थोड़ा बहुत इन चीज़ों का नोटिस भी लिया है कि भाई वजूहत क्या हैं हारने की, और जो ट्रेनर या कोचेज़ लगे हुए हैं रीजनल बेसिस पर या किसी और लेवल पर लगे हुए हैं, तो उनको भी वो रिवाइव कर रहे हैं, ट्रेनर्स वगैरह को, सब लोगों को। तो अब देखते हैं क्या होता है। अब आने से इनके कुछ हलचल तो हुई है, जैसे इंटर क्लब क्रिकेट शुरू हो गई है, ठीक है ना, हर रीजन में हो रही है। और फिर उसके अलावा इंटर कॉलेजिएट हुई, और दूसरा अभी एक जो है वो नया फॉर्मेट लॉन्च कर रही है कि पाकिस्तानी में जो है 5 टीमें बनाएंगे, फिर उनको 4 डे क्रिकेट करवाएंगे जो प्लेयर मौजूद हैं। तो अच्छा है अभी, पर इसके नतीजे क्या निकलते हैं ये आने वाला वक्त बताएगा कि भाई आपने जो काम किया, क्योंकि जो पहले वाले लोगों ने काम किया था वो अभी हम देख रहे हैं, उसके नतीजे अभी हम जो है हमें मिल रहे, चाहे वो पॉजिटिव हो या नेगेटिव हो। तो ऐसे ही इनका जो काम किया हुआ है फिर वो आने वाले वक्तों में देखेंगे। चलो, और अभी मैं एक और चीज़ शेयर कर दूं कि न्याज स्टेडियम का बड़ा वावेला होता है हर दफ़ा। हाँ बिल्कुल। तो हमारे जो मेयर हैं काशिफ शोरो साहब, उनकी सरबराही में काम शुरू हो गया है न्याजी स्टेडियम में। तो इंशाल्लाह जो है आने वाले दौर में आप देखेंगे शायद PSL के मैचेस वगैरह यहाँ पर होंगे इंशाल्लाह। ज़बरदस्त नहीं, इंशाल्लाह उम्मीद तो यही है, और एहतजाज भी भरपूर हुआ है इसका मामले का कि PSL मैचेस कराए जाएँ या पाकिस्तान के मैचेस कराए जाएँ। लेकिन हम देखते हैं हिस्टोरिकल ग्राउंड है इधर, इस ग्राउंड की एक अपनी सचिन तेंदुलकर और जावेद मियांदाद इस ग्राउंड पे खेल के गए। बिल्कुल बिल्कुल। आप देखें जलालुद्दीन ने फर्स्ट वनडे की हैट्रिक जो है वो भी इसी ग्राउंड पर जलालुद्दीन साहब ने की थी। तो कहने का मकसद है कि इसका एक अपना रिकॉर्ड है, अपनी एक हिस्ट्री तारीख है। जी हाँ, तो वो अब ऐसी, और फिर हैदराबाद किसी टाइम पर जो है वो मेरे ख्याल से पाकिस्तान में 4था या 5वां बड़ा शहर था। अब तो थोड़ा पीछे हो गए हम, क्योंकि आबादी बढ़ गई, फिर जो यहाँ पर रिसोर्सेज कम हो गए, लोग जो है वो यहाँ से माइग्रेट भी कर जाते हैं। तो आप देखें ना कि आप सहूलतें नहीं मिलती तो फिर लोग अच्छाई की तरफ जाते हैं, अच्छे की तरफ जाते हैं। तो ऐसे ही कुछ है। तो हैदराबाद जो है, और वैसे ही कहते हैं कि सुरमई शामों का शहर है हैदराबाद। ठंडी हवाएं शामें यहाँ की मशहूर हैं पूरे दुनिया के अंदर। तो डेवलप करना चाहिए चीज़ों को और आगे आना चाहिए। हमारे यहाँ स्पोर्ट्स की बहुत ज़्यादा किल्लत है हैदराबाद। सही बात है, हाँ स्पोर्ट्स की बहुत ज़्यादा ही है। हम आएंगे इसके ऊपर, समर कैंप के ऊपर। ज़ाहिर है परसों से बच्चों की स्कूल की छुट्टियां हो रही हैं, समर कैंप के हवाले से इस मुल्क में खास तौर पर सिंध में क्या हो रहा है, कैंप लगाए गए हैं नहीं लगाए गए, बच्चे खेल किस तरीके से खेलेंगे कि नहीं खेलेंगे, क्या करेंगे, या फिर गलियों में बैठ के जो है हम गिल्ली डंडा और सिंधी में जो हम बिलोर रांद खेलते हैं, कंचे खेलेंगे। नहीं, असल में क्या है कि अभी तो गर्मी की हिद्दत इतनी है कि 50 और 48 है, तो इसमें तो शायद नहीं करेंगे, क्योंकि अभी जो टूर्नामेंट्स या PCB के मैचेस है वो भी रोक दिए गए थे ये गर्मी की वजह से। हीट भी बहुत ज़्यादा है, तो थोड़ा मौसम बेहतर होगा। डेफिनेटली लोगों ने तैयारी की हुई है, और मुख्तलिफ प्राइवेट ऑर्गेनाइजेशंस हैं या गवर्नमेंट की सतह पर भी जो है वो उम्मीद है कि जो है वो कैंप्स वगैरह का इनेकाद किया जाएगा। और फिर उसके साथ साथ जो है वर्ल्ड कप भी है, आपको पता है 1 जून से। तो क्रिकेट हमारे यहाँ सबसे ज़्यादा पसंद किया जाता है, चाहे बच्चे हों, बड़े हों या बूढ़े हों, तो उसको भी लोग इंजॉय कर सकते हैं। और एक जो वो अच्छे टाइम पर मैचेस आएंगे रात के टाइम पर, तो ज़्यादातर लोग जो है वो इसी तैयारियों में लगे हुए हैं कि जो है वो वर्ल्ड कप के मैचेस देखें और जो है वो एंजॉय करें। बिल्कुल नहीं, जब हम प्राइमरी में पढ़ते थे हम तो मतलब छुट्टियों में यही करते थे, या तो कंचे खेलते थे या फिर गिल्ली डंडा खेलते थे अपने गांव में जो है। आजकल वो हमारे तो गांव देहात है, तो ट्यूबवेल का बड़ा रुझान पाया जाता है। जो शहरी इलाकों के लोग हैं बहुत ज़्यादा जो है वो ट्यूबवेल ढूंढ रहे होते हैं। गर्मी है आपको पता है, तो वहाँ जाके फिर वो बारबेक्यू भी कर लेते हैं, कुछ कुकिंग या पका कर ले जाते हैं खाना शाना। फिर आम का भी सीज़न आने वाला है और चल गया है आम का, हाँ कि वो आम आ भी रहा है, तो लोग जो है उसको भी इंजॉय करते हैं। मकसद वो तफरी के बहाने ढूंढ रहे होते हैं खुद ही। आप यहाँ चले जाएँ 6:45 से इस तरफ आएंगे जब आप गुल सेंटर की तरफ, तो बीच में जो इस तरफ जो वो बहुत बड़ी जगह पड़ी है, वहाँ पर एक फुटपाथ बना हुआ है, वहाँ पर ग्रास लगी। तो शाम में आप मगरिब के बाद देखें ग्रीन बेल्ट पे इतने बेतहाशा लोग बैठे हुए होते हैं, और वो सिर्फ क्या हवा खाने और थोड़ा सा इंटरटेनमेंट की वजह से। तो लोगों के लिए ये तफरीह मकामात जो है वो गवर्नमेंट सतह पर होने चाहिए। एक रानी बाग के अलावा हमारे यहाँ कुछ है नहीं हैदराबाद। बिल्कुल। अच्छा ऐसे में नदीम साहब, अभी आप खिदमत अंजाम दे रहे हैं इन्वेजिलेटर की और एक्सटर्नल की, कॉपी केस के हवाले से, कॉपी कल्चर के हवाले से हम डेली जो है सुबह मेरान में बैठ के जिक्र करते हैं कि हम इसको कैसे ख़त्म करें। क्या सूरत हाल है सेंटर्स के अंदर की? देखें हमारे यहाँ तो अभी काफ़ी जो है वो चेंज आया है, और जो है वो कोशिश में लगे हुए भी हैं,
ठीक है ना, कि मुख्तलिफ बोर्ड्स के चेयरमैन हैं या हमारे जो मिनिस्टर साहब हैं सरदार अली शाह साहब, उन्होंने भी बड़े इनिशिएटिव लिए हैं। हर चीज़ को जो है इन्होंने कंप्यूटराइज कर दिया है, ठीक है ना, कि पहले तो ऐसा होता था ना, मैनुअल एडमिशन होते थे कि आप जो वो एग्ज़ाम थे एक रोज़ पहले जो है आपने एडमिशन ले लिया और बच्चा पेपर दे रहा है। अब तो एक वो मखसूस डेट होती है कि उस डेट के अंदर आपने क्लासेस लेनी है, अटेंडेंस भी जाती है डेली बेसिस पर। फिर हमारे जो मतलब ऊपर से जो ऑर्डर आए हुए जजेस वगैरह वो भी विजिट करते हैं, तो इकदाम तो कर रहे हैं और आहिस्ता आहिस्ता बेहतरी आती है। एकदम में कोई भी मतलब दिन या रात के अंदर ही जो है ना, एक दिन और रात में कोई वो इतना बड़ा वो हो नहीं सकता। और फिर आपको पता है कि एजुकेशन में जो है वो मकसद हर वालिदैन चाहते हैं हमारा बच्चा जो है अच्छी एजुकेशन जो है वो हासिल करें। तो मैं यहाँ पे जो अभी मुराद अली शाह साहब को क्रेडिट दूंगा, जो IBA के थ्रू जो टीचर्स आए हैं ना, वो बड़े अच्छे टीचर्स आए हैं। उन्होंने एक पूरा प्रोसेस को तय किया है और पूरा जो है वो सारा सिस्टम बना है, तो अब बेहतरी आ रही है एजुकेशन में भी। और जो आपने नकल की बात की, देखिए खुलेआम तो कुछ भी नहीं होता सॉरी, छुप के ही हो सकता है। बहरहाल ये कि कोशिश ये कर रहे हैं कि जो है सारी चीज़ों को रोकें। सही, ज़बरदस्त। डॉक्टर साहब तव्हां न ईंदासीं गर्मीअ में ॿारनि खे कीअं गर्मीअ खां बचाइणु घुरिजे, ऐं इसे जॾहिं ॿारनि जूं मोकलूं थियनि थियूं त छा प्लान हुजणु घुरिजे ॿारनि खे हिननि समूरनि बीमारियुनि खां महफ़ूज़ रखण जे लाइ? साईं, गर्मी में जेके बि असांजा ॿार आहिनि, ख़ासि करे तव्हां जीअं चयो त माना गर्मी जे मौसम में पोइ ॿार रांदि रुंद में मशगूल थी वेंदा आहिनि, पर हिन महिल जेको गर्मी जो दर्जे हरारत आहे उहो तमामु घणो आहे। त हिन में असां जेको आहे वालिदैन खे इहो मशवरो ॾींदासीं त पंहिंजे ॿारनि खे जेको आहे सो गर्मी में जेको माना रांदियूं आहिनि उन खां बि मना कनि, गर्मी जे जॻह ते उन्हनि खे जेको आहे सो वञण खां बि मना कनि, उन्हनि खे थधी छांव वारी जॻह में रखनि जेतिरो उन खां पॉसिबल थी सघे थो, मुमकिन थी सघे थो। उन खां अलावा ॿार खे जेको आहे सो ॾींहं में 2-3 चकर ॿार खे विञारिनि, ॿार खे नॉर्मल पाणी सां हथ मुंहुं धोराइनि, ऐं ॿारनि खे जेको आहे सो हल्की ग़िज़ा घर में खाराइनि। को हेवी जेको आहे फास्ट फूड खां वधीक अवॉइड कनि, छाकाणि त नंढा ॿार आहिनि त उन्हनि में सरफेस एरिया थोरी वधीक हूंदी आहे, त उन्हनि खे हीट स्ट्रोक थियण जा वधीक चांसिस हूंदा आहिनि। ऐं ॿार त बादशाह हूंदो आहे न, उनखे त ख़बर ई कोन्हे उस में हलंदो पियो, जुड़ में पाणी में केॾी महिल हूंदो, केॾी महिल ॿाहिरि हूंदो। त वालिदैन खे ख़ासि करे माना असां ॾींदासीं, छाकाणि त हिन में ॾिसो विचणंदड़ बीमारियूं बि तमामु घणियूं आहिनि गर्मी में। जी हा, त गर्मी पहिरियां ई गर्मी हूंदी, वरी को इन्फेक्शन थींदो त जल्दी ॿार खे जेको बि इन्फेक्शन आहे उहो वधीक थियण जा चांसिस हूंदा आहिनि। ऐं बुख़ार जेको तमामु घणो हिन महिल जेको बुख़ार ॿार अचनि था असां वटि झटके सां, उनजो वॾो सबबु इहो बि आहे त तमामु घणी गर्मी आहे। बिल्कुलु उन जे करे माना उहो हिकिड़ो जेको आहे सो माना प्रीडिस्पोज़िंग हिकिड़ो फैक्टर थी थो वञे। ॿार चलो बुख़ार हूअं ई थींदो आहे, हिन महिल जेको आहे सो आम ॿार खे जेको बुख़ार थींदो आहे असां नॉर्मल पाणी जी पटियूं बुख़ार जी जेका दवा ॾींदासीं 2 ॾींहंनि में, हिन महिल ॿारनि खे गर्मी जे करे 5-5, 7-7 ॾींहं बुख़ार रहे थो। हक़ीक़त आहे बिल्कुलु। अच्छा, सॼे हुन में ॿारनि जे हुन मामले में स्कूल्स जो छा किरदारु आहे? स्कूलनि में जेके ॿार वञनि था, ज़ाहिर मौसम सॼो चेंज थियो आहे, असां वटि गर्मियूं हाणे अप्रैल में ई अचणु शुरू थी वियूं आहिनि। अप्रैल में ई ॾिसो मई या जीअं ई शुरू थियो त असां हीट वेव में जेको 2 हफ़्तनि खां वठी हलूं पिया, त इन्हनि इहे जेके फोरम्स आहिनि इन्हनि खे पंहिंजो इन्हनि जो किरदारु छा हुजणु घुरिजे? सर, मुंहिंजो त माना मशवरो आहे त माना जेका ॿारनि जी मोकल प्लान कई थी वञे उहो अकॉर्डिंग टू वेदर हुजे। ईअं न हुजे त फिक्स आहे 1 सालनि खां बाद जून जुलाई में मोकल आहे त जून जुलाई में, जॾहिं ॿार जो ॾिसनि त माना हिन महिल गर्मी जेको आहे सो दर्जे हरारत केतिरो आहे उन जे लिहाज़ खां। ऐं काफ़ी स्कूल आहिनि उनमें बि प्रॉपर अरेंजमेंट कोन्हे ॿारनि जी, इवन पंखा कोन्हनि, बिजली कोन्हे, तमामु घणा ॿार क्लासिस में आहिनि। पोइ ॿार सफोकेशन में बेहोश थी वञनि था, कंहिंजी ग्लूकोस लेवल घटि थी वञे, कंहिंजो ब्लड प्रेशर घटि थी थो वञे, ॿारनि खे गर्मी जेके नक्सीर अची वञे थी, ऐं तमामु घणो बोझ। भला जेकॾहिं उहो एॾो मैनेज नथा कनि, भला थोरा सब्जेक्ट थोड़ा घटि कनि, माना 8 पीरियड आहिनि 4 पीरियड कनि, थोरो उन्हनि जी टाइमिंग शार्ट करे। ऐं काफ़ी जॻहियुनि ते त ॿारनि जे लाइ पाणी पीअण जो बि बंदोबस्तु कोन्हे। सही, बिल्कुलु। पाण ते वापसि अची ॻाल्हाईंदासीं, ब्रेक जो टाइम थियो आहे, न्यूज़ ब्रेक नाज़रीन हलूं था ऐं ॾिसूं त ख़बरूं कहिड़ियूं आहिनि। ऐं असां कलाक खां वठी सुबुह मैरान में वेठा आहियूं, ख़बरूं ॿुधी वरी वापसि सुबुह मैरान में अचूं था। नंढो न्यूज़ ब्रेक खां पोइ न ब्रेक आहे, जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबुह मैरान। नाज़रीन, सुबुह मैरान में हिकु भेरो ॿीहर भली ॻाल्हि, न रुॻो असां ख़बरूं ॿुधी आयासीं पर बिस्कुट बि खाई आयासीं। डॉक्टर साहिबु, इहो ॿारनि जो जेको मामिलो आहे, पाण जे करे ॿारनि जी स्पेशली
त आम रूटीन में पाण मौसम जी त ॻाल्हि कईसीं, आम रूटीन में ॿारनि खे कहिड़ियूं ग़िज़ाऊं हुजणु घुरिजनि जंहिंसां ॿारु सिहतमंद रहे, ऐं ख़ासि करे हींअर जेको ॿार IQ लेवल में तमामु घणा कमज़ोर आहिनि, या पाण हुनखे घणे भाङे घर में ताना पिया ॾींदा आहियूं त तूं त मोगो आहीं, इहो उनजो मोगो जेको आहे उहो किथे ॿारु थींदो आहे, छो थींदो आहे? असल में सर जीअं पहिरियां बि आउं ॿुधायो त माना ॿार जी जेका ग़िज़ा आहे उहो माउ जे खीर सां ई शुरू थींदी आहे। असां जेकॾहिं ॿार खे प्रॉपर 6 महीननि ताईं रुॻो माउ जो खीरु पीआरियूं त ॿारु सिर्फ़ु जिस्मानी न पर ज़हनी तौर बि जेको आहे सो तमामु घणो स्ट्रांग थींदो, ऐं पोइ मोगो न थींदो, वज़न हुनजो पंहिंजे प्रॉपर तरीक़े सां वधंदो, हुन में कंहिं बि शइ जी कमी न थींदी, ऐं ॿारु जेका हुनजी ज़हनी नशो नुमा उहा बि थींदी। ऐं ॿियो त माना प्रॉपर असां जेके आहिनि सो मदर्स खे माउरुनि खे वीचारनि खे ख़बर ई न आहे त 5 ॿार हूंदा आहिनि, पुछंदियूं आहिनि असांखां डॉक्टर साहिबु ॿार खे छा खारायूं, हालांकि उनखे ख़बर हुजणु खपे या ठीकु आहे पहिरियों ॿार आहे डॉक्टर सां वञनि थियूं मशवरो वठनि त उमिरि जे लिहाज़ खां ॿार खे छा खाराइजे। 6 महीननि ताईं ॿार खे सिर्फ़ु माउ जो खीरु, ॿियो कुझु बि न, न का घुटी आहे, न का गिराई वाटर आहे, न में बकरी जो खीरु को बि न ॾिजे। उनखां पोइ जेको आहे 6 महीननि खां पोइ माउ जे खीर सां गॾु जेको आहे सो माना कॉम्प्लीमेंट फूड, माना शुरू में ॿार जो लाज़मी आहे हाज़मे जो सिस्टम थोरो एतिरो स्ट्रांग न हूंदो आहे त नरम ग़िज़ा थी वई, ऐं उनखां पोइ जेको आहे नरम ग़िज़ा में उहे सभई शयूं हुजनि जंहिंमें ॿार खे प्रॉपर माना प्रोटीन बि हुजे, कार्बोहाइड्रेट हुजे, ऐं उन सां गॾु जेको आहे सो ॿार खे फेस बि, ईअं न त ॿार खे रुॻो चांवर त रुॻो चांवर पिया खारायूं, उनखे ॿारनि जूं सभई अहिड़ी मुतवाज़िन ग़िज़ा हुजे जेका ॿार जे जिस्मानी ऐं ज़हनी जेका आहे सो पूरी नशोनुमा करे। उन करे माना असां वटि मुख़्तलिफ़ उमिरि में मुख़्तलिफ़ ग़िज़ा जा चार्ट हूंदा आहिनि, भई हिन उमिरि में ॿार खे हीअं खाराइजे। साल जो ॿारु आहे, जीअं असां चवंदा आहियूं साल जो ॿारु घटि में घटि 3 मानियूं खाए, 3 मानियूं खाए, उन सां गॾु 2 के स्नैक हुजनि, जंहिंमें हिकिड़ो स्नैक माना को फ्रूट हुजे, हिकिड़ो स्नैक को घर में पकोड़ो आहे या सैंडविच आहे। पर हिन महिल जेको ॿारनि जो रुझान आहे न उहो ज़्यादातर फास्ट फूड ते आहे, ठीकु आहे, पोइ जेको मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो बि सबबु बणे थो, ऐं उहा तवानाई बि उन्हनि में उहा न आहे जेका घर जो खाधो सफ़ाई सां, सुठे तेल सां, ऐं जेको आहे सो साफ़ सुथरे माहौल सां, हुनजो वरी जेको बचाव आहे, हुनजी जेका माना वरी असां बची पए थो खाधो उहो सुठे नमूने जहिड़ो घर में रखूं था अहिड़ो ॿाहिरि त फास्ट फूड में को बि ज़ियान कोन कंदो, 2-3 ॾींहंनि जो खाधो पियल हूंदो उहो बि वरी मिक्स करे हलाए छॾींदा। त इहा असांखे वालदेन खे असांजी गुज़ारिश हूंदी आहे त उनखे प्रॉपर सफ़ाई सां पंहिंजे घर में ग़िज़ा खाराइनि, उहो ई अॻियां हली जेको आहे न ॿारु कॾहिं बि माना ज़हनी ऐं जिस्मानी तरह कमज़ोर न थींदो जेकॾहिं हुनखे मुतवाज़िन ग़िज़ा हूंदी, माना जंहिंमें सभई पोषण हुजनि। ज़बरदस्त ज़बरदस्त। हिकिड़ी कॉल आहे, ॾिसूं त कॉल ते केरु मौजूदु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो सर, वालेकुम अस्सलाम। साईं केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो? तव्हांखे सुबुह मेरान में गाॾी खां थो बिशारत अली नुहाणी पियो अर्ज़ु करियां सर। सर बिशारत साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां कॉल कई, कुझु चवणु चाहींदा सर? जी सर। सर को सवाल का ॻाल्हि? हा सर, आऊं तव्हांजे अॻूणे कैमरामैन शफ़ात नुहाणी जो वालिद साहब पियो अर्ज़ु करियां, मूंखे हिकिड़ो पंहिंजे ॾोहिते जे लाइ पुछिणो आहे। हुनजे मथे में पाणी भरियल हो, उहो डॉक्टर चवंदा ऑपरेशन थींदा, ईअं थींदा, अगरि उहो पाणी ठीकु थी थो वञे या छॾे ॾिजेसि या कीअं? जी हा, ठीकु आहे बशारत साहब, लाइन ते ई तव्हां रहो, सर तव्हांखे हींअर जवाबु ॾेई वठंदा। ॿार खे जेको दिमाग़ जो पाणी भॼी वेंदो आहे उहो उन जा मुख़्तलिफ़ सबब हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि जेके पैदाइशी हूंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ माना इन्फेक्शन थियण खां पोइ थींदा आहिनि। जे ॼमण खां आहे त पोइ माना असांजे जेको दिमाग़ में जेको आहे सो मुख़्तलिफ़ असांजो वेंट्रिकल सिस्टम हूंदो आहे, पोइ उनजो किथे न किथे रस्तो ब्लॉक हूंदो त पोइ उन जे करे उहो पाणी अॻियां ड्रेन न थींदो, त उहो पोइ उन जमा थींदो वेंदो, जंहिंजे करे ॿार जो जेको आहे सो पोइ मथो वॾो थी वेंदो आहे, जंहिंखे असां अंग्रेज़ी में हाइड्रोसिफिलिस चवंदा आहियूं। त साईं खे माना मुंहिंजो मशवरो आहे त जल्दी कंहिं न्यूरो सर्जन सां राब्तो कनि, उहो उनखे अल्ट्रासाउंड लिखी ॾींदा, CT स्कैन लिखी ॾींदा, पोइ उन में जेका पेचीदगी हूंदी उन जे लाइन ते उहो मैनेजमेंट कंदा। अच्छा सर, हुन जो आसान हल छा आहे, कीअं तरीक़ो छा आहे इन जो? आसान हल त जेके बि माना कंजनाइटल मक़सदु जेके पैदाइशी माना जेको मथो वॾो आहे, माना उन में किथे न किथे माना रुकावट आहे, ऑब्स्ट्रक्शन काज़ हूंदो आहे, ठीकु आहे न, त उन जो माना इलाजु शंट खां अलावा मुमकिन न आहे। बाक़ी जीअं मिसाल को TB जे करे आहे, को बैक्टीरियल मेनिंजाइटिस आहे, उन जी पोइ असां मेडिकल मैनेजमेंट कंदा आहियूं त पोइ उहे कुझु बहितर थी वेंदा आहिनि। पर जेके बि पैदाइशी ॿार जो मथो वॾो आहे, मथे में पाणी आहे,
उन जो वाहिद जेको हल आहे उहो माना शंट आहे। वधीक वरी न्यूरोसर्जन उनखे गाइड कंदा त हाणे अॻियां उनजो छा करिणो। ठीकु आहे सर, तव्हांजी वॾी महिरबानी साईं नुहाणी साहिबु। उमेद तव्हांखे जवाब मिलियो ऐं ॻाल्हि बि तव्हां सम्झी विया हूंदा। डॉक्टर साहिबु पाण इन ते ई वधीक ॻाल्हाईंदासीं। हीअ जेको पैदाइशी ॿार दिलि जे सोराख़ में अचनि था या वॾो मथो थिए थो या ॿार जेको आहे हथ पेर टेड़ा हुजनि था या वरी कॾहिं कॾहिं ईअं हुजे थो त हिकिड़ी अखि नंढी आहे त हिकिड़ी वॾी आहे या ॿियूं जेकी बीमारियूं आहिनि, इहे माइरूं कहिड़ियूं ग़लतियूं कनि थियूं इन प्रेगनेंसी या उन खां पोइ जेको आहे छा चवंदा आहिनि पोइ इहे सॼे जेके मामला थियनि था? सर, इनमें मोस्टली माउरनि वीचारनि जो लाज़मी न आहे त माउ में का कमी पेशी हुजे उनजे करे थियनि। चंद अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जंहिंजे करे माना पोइ हुनजो रिस्क फैक्टर वधी वेंदो आहे। जीअं मदर आहे स्मोकिंग करे थी त उन में कंजनाइटल जेके डिज़ीज़ आहिनि उनजो वधी वञे थी। मदर का अल्कोहल यूज़ करे थी उन में आहिनि। या मिसाल जीअं ॿार खे पुठी में ॻोड़ो थींदो आहे, उहो वरी मदर जेका प्रेगनेंसी जे दौरान फोलिक एसिड वग़ैरह न वठंदी आहे उनजे करे। बाक़ी डायरेक्टली का अहिड़ी न आहे त माउ में कमी आहे ऐं ॿार खे हीअ बीमारी थी वई। मिसाल माउ में का कमी न आहे जंहिंजे करे ॿार में दिलि में सोराख़, पोइ उनजा हिकिड़ो जेनेटिकल काज़िस हूंदा आहिनि, काफ़ी काज़िस हूंदा आहिनि जंहिंजो अॼु ताईं माना अननोन रीज़न हूंदो आहे त माउ बिल्कुलु सिहतमंद आहे, पोइ उनजे ॿार खे दिलि में सोराख़ थियो आहे, उनजी रेस्पॉन्सिबल माउ न आहे डायरेक्ट। ठीकु ठीकु। अच्छा सर, पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ी रिसर्च आई त जेकॾहिं असां इंटर फैमिलीज़ मतिलबु त रिश्ता कयूं था, शादियूं कयूं था, पोइ जेके ॿार आहिनि उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थियनि था या मुख़्तलिफ़ बीमारियुनि में अचनि था। इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे जो जेकॾहिं तव्हां विदिन कज़न मैरिज जेके पाण चऊं था, सोटनि मासातनि में जेका शादी थिए थी, पोइ जेके ॿार थियनि था उन्हनि में बीमारियूं, पोइ हीअ मसइला, पोइ हीअ मसइला, पोइ वरी इवन ज़ाल मुड़ुसनि जे बि जेको आहे उहो मसइला, इहे बीमारियूं थियनि थियूं, त इहो प्लीज़ ॿुधाइजो त हिन में केतिरी हक़ीक़त आहे ऐं केतिरो असां हिन ते वर्कआउट करे चुका आहियूं। सर, हिन में कुझु बीमारियूं आहिनि माना जंहिंखे असां हेमोग्लोबिनोपैथी चवंदा आहियूं, जीअं थैलीसीमिया आहे, कॉमन जेका थैलीसीमिया, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त थैलीसीमिया बीमारी में ॿार जी जेको आहे सो रतु न ठहंदो आहे ऐं रतु हुनजो ओतिरी जॻह खाई वेंदो आहे। उहो कुझु सालनि खां पोइ ॿार जेको आहे रतु लॻाइण जे बावजूदि बि 15-16 सालनि खां पोइ जेको आहे सो ॿार माना डेथ थी वेंदी आहे, एक्सपायर थी वेंदा। इहे बीमारियूं आहिनि कुझु जेके फैमिलीज़ में रन कंदियूं आहिनि। माना उन में जेकॾहिं ॿारु थैलीसीमिया आहे त माना हुनजे मदर या फादर में उहो जीन माना माइनर फॉर्म में ज़रूरु हूंदो। पोइ उहे जॾहिं ॿई शादी कनि था त पोइ उन्हनि में छा थींदो आहे, 25% ॿार हूंदा आहिनि जंहिंखे थैलीसीमिया मेजर थियण जा चांसिस हूंदा आहिनि ऐं 50% ॿार हूंदा जंहिंमें उहो माइनर वारो माना पोर्शन रुॻो हूंदो ऐं 25% जेके आहिनि सो माना ॿार वरी बहितर हूंदा आहिनि। ठीकु आहे। त पोइ उहो जेके बीमारियूं आहिनि जंहिंमें ख़ासि करे थैलीसीमिया टॉप ऑफ द लिस्ट आहे, पोइ उन में असां चवंदा आहियूं त कज़न मैरिज न करे, जेकॾहिं लाज़मी आहे उनखे करणी आहे त पोइ उन खां पहिरियां जेको आहे सो पंहिंजी स्क्रीनिंग कराइनि। मदर माना फादर माना जेके ॿार जेके शादी कनि था ॿई कज़न, उहे ॿई इलेक्ट्रोफोरेसिस कराइनि। जेकॾहिं उन में ॿिन्हिनि जो माइनर आहे त पोइ ॿई शादी न कनि। जेकॾहिं हिकिड़ो खे माइनर आहे ॿियो नॉर्मल आहे त उहे शादी करे सघनि था, उन में को मसइलो वरी असां वटि मसइलो ई ॿियो आहे न त मतिलबु मिसाल नंढे हूंदे खां वठी छोकिरी नाले थियल आहे त जेकॾहिं इहो मामिलो थियो त पोइ त वॾो संगामती तकरार हलंदो। हाणे अलाह ॼाणे थो त अॻियां वञी केतिरो थिए, हाणे ईअं ख़बर न आहे न त मिसाल तव्हांखे माइनर आहे या मूंखे माइनर आहे, उहो त जॾहिं असां इन्वेस्टिगेट कंदासीं न। पर ख़ासि करे उहे फैमिलीज़ जिन में इहे बीमारियूं रन कंदियूं उन्हनि खे ख़ासि ख़्यालु करणु खपे। ओवरऑल ॾिसो मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि उन्हनि में त स्क्रीनिंग मुख़्तलिफ़ टेस्टूं आहिनि त बाबा मैरिज खां पहिरियां हीअ टेस्ट कराइणु लाज़मी आहे या इवन ॿार जे ॼमण खां पोइ हीअ स्क्रीनिंग। पर हाणे असांजो डेवलपिंग कंट्री आहे, एतिरा माना असां वटि फैसिलिटी न आहिनि। पर ख़ासि करे उहे फैमिलीज़ जिन में इहे बीमारियूं पहिरियां मरीज़ आहिनि, पहिरियां माना इहे बीमारियूं रन कनि थियूं, कम अज़ कम उन्हनि खे सिर्फ़ु इन शइ खे न ॾिसनि। छाकाणि जेकॾहिं थैलीसीमिया माना हिकिड़ो बि ॿारु कंहिं फैमिली में आहे न, हुनजे वालदेन खां पुछो तूं केतिरो परेशान आहिनि, हुनजी केतिरी इकानमी, उनजो सॼो घर जो माहौल सिस्टम ऐं उनखे महीने ते 15 ॾींहं ते रतु लॻे थो, हू कंहिंखे सलाम बि करे थो, हू चवंदो यार इहो रतु घुरणु आयो आहे। हक़ीक़त आहे। सो इन में का माना ईगो वारी ॻाल्हि कोन्हे हणभणूं त बाबा कज़न सां ई करणी आहे। ठीकु आहे, भली कयो तव्हां, पहिरियां तव्हां इलेक्ट्रोफोरेसिस करायो, इन में त को आहे ई कोन न। सही ॻाल्हि है, इशू भी ना है। बिल्कुल सही ॻाल्हि आहे। एस एम नदीम साहब, फिजिकल एजुकेशन की बात आती है तो बच्चों को किस तरीके से हम एक्टिव रख सकते हैं और किस तरीके से जो है उनको जो है हम फिजिकल एजुकेशन के हवाले से जो आगाही दे सकते हैं, खास तौर पे वालिदैन को, ताकि वो अपने बच्चों में कन्वर्ट करें?
नहीं, अभी इन्होंने डॉक्टर साहब ने जब शुरू में बात की तो एंटीजन और एंटीबॉडीज़ की आपने बात की, कुव्वत मुदाफ़ियत। जी हाँ, ठीक है। तो अगर बच्चे की आपने डेवलप करनी है तो आप जो थ्रू स्पोर्ट्स कर सकते हैं। एक जो स्पोर्ट्समैन है और एक जो नॉर्मल आदमी है उसमें बड़ा दिन रात का फ़र्क होता है। उसके अंदर रेजिस्टेंस पावर ज़्यादा होता है स्पोर्ट्समैन में। ऐसी बच्चे हैं अगर वो स्कूल में एक्टिविटीज़ वगैरह करते हैं तो जो वहाँ पे उनके पीई टीचर हैं या वालिदैन, अभी जैसे छुट्टियाँ हो गई हैं, शाम में उनको लेकर जाएँ, थोड़ा बहुत हल्की फुल्की रनिंग करवाएं, एक्सरसाइज करवाएं जो ज़रूरी हैं। ये नहीं कि आप जो कोई बहुत ज़्यादा करवा देंगे प्रोफेशनल लेवल की, क्योंकि लोग ऐसा भी करते हैं कि वो स्टार्ट लेते हैं गेम का या बिगनिंग हो रही होती है उनकी, तो वो जो वो वर्ल्ड चैंपियन होता है उसका शेड्यूल जो नेट से डाउनलोड करके या मुख्तलिफ जगहों से हाथ करके ना फिर वो शुरू हो जाते हैं उसके ऊपर। सही। उनके इन्वायरमेंट में और हमारे इन्वायरमेंट में ज़मीन मतलब दिन रात का फ़र्क होता है। ठीक है ना। और फिर दूसरा उनकी जो डाइट है वो अलग है, उनका जो ट्रेनिंग प्लान होता है वो अलग होता है। जो बिगनर्स हैं उनको बिगनर के हिसाब से, अब जैसे हम यहाँ से अगर इस कोई ठंडे इलाके में चले जाएँ, स्कर्दू वगैरह चले जाएँ, तो इस कंडीशन में बैठ नहीं सकते हैं। वहाँ टेम्परेचर कोई -15 या 20 होगा। फिर उसके लिए हमें क्या करना है, प्रिपरेशन करनी है, कंडीशनिंग करनी है। ऐसी ग्राउंड में जाने के लिए भी बच्चों को जो है कंडीशनिंग करनी होती है। वालिदैन जो है लेकर जाएँ, वो छोटे मोटे पेन वगैरह उनको निकलते हैं तो वो उससे वो जो है मतलब घबराएं नहीं कि भाई जो वो कोई यहाँ तक शिन स्प्लिंट हो गया है या कोई हैमस्ट्रिंग हो गया, उनको कहीं और पेन हो गया, तो वालिदैन क्या करते हैं, वो बोलते नहीं बेटा आप ग्राउंड नहीं जाए, घर में ही रहें। अच्छा, वो बच्चा भी थोड़ा खौफ खा जाता है। तो उसको यूज टू करें थोड़ा सा इस चीज़ का, क्योंकि वो उसकी कंडीशनिंग हो रही होती है और वो जो वो उस मकसद ग्राउंड से उस इन्वायरमेंट से हम आहंग हो रहा होता है। तो आप जो मकसद बहुत एक्टिविटीज़ हैं, ग्राउंड भी हैं, स्कूलों में भी होती है, तो वालिदैन को चाहिए कि वो जो अपने बच्चों को टाइम दें। सबसे अहम चीज़ है कि वो खुद लेकर जाएं। और मैं एक और चीज़ बताऊं कि सबसे अच्छा टीचर, ट्रेनर और कोच वो फादर या मदर ही हो सकते हैं बच्चे का, बाकी कोई नहीं हो सकता है। जो आई आपकी है अपने बच्चे के लिए वो मेरी नहीं हो सकती। तो हम खुद अगर अपने बच्चों को टाइम दें, उनको लेकर जाएं, थोड़ा बहुत सिखाएं जो आता है, तो बच्चे जो है इंशाल्लाह जो वो कहते हैं ना सेहतमंद मुआशरा, तो इंशाल्लाह वो तश्कील पाएगा। जी हाँ, बिल्कुल सेहतमंद मुआशरे पे अपन बात करेंगे कि इस वक्त जो बच्चों में ट्रेनिंग चल रही है या वालिदैन में जो ट्रेनिंग है बच्चों की, उसकी नशोमा के हवाले से कि वालिदैन कौन कौन सी गलतियाँ करते हैं जिससे बच्चे जो है फिर डिसहार्टेड हो जाते हैं। मिसाल को छोटे ही बच्चे हैं, अब्बा मुझे ये खेलना है, नहीं ये गेम नहीं खेलो, ये नहीं खेलो, चोट लग जाएगी। वो बेचारे जो है फिर किसी काम के नहीं रहते ना, बस स्कूल जाते हैं, सीधे सीधे घर आते हैं, सो जाते हैं, बस बात ही खत्म। तो ये हम क्यों मतलब इस तरीके से, जब वालिदैन का खास तौर पे अपन जिक्र करें तो देखिए मुख्तलिफ बच्चे जब आते हैं, जैसे मैं एक स्कूल में था तो वहाँ पर बच्चे आए, बोर्डिंग स्कूल था, तो वहाँ बच्चे आते थे, उनकी डिफरेंट जो है वो बच्चों की जो है ना आदत थी। कोई खामोश रहता था बहुत ज़्यादा, जी हाँ, कोई बहुत ज़्यादा शरारती था, ठीक है ना, कोई नेगेटिव माइंड था, कोई पॉजिटिव था। तो ये बच्चे जो है ये अपने घर से ही सीखते हैं। अगर मियाँ बीवी घर के अंदर अगर लड़ाई करते हैं तो बच्चे के अंदर भी जो है ना वो इंतशार टाइप की तबीयत होगी उसकी ना, मकसद वो लड़ाका टाइप का होगा, इग्नोरेंस उसके अंदर मौजूद होगी। तो जो मियाँ बीवी हैं उनको भी चाहिए जो अपने घर का माहौल है वो अच्छा रखें, बच्चों के सामने ना लड़ें। बच्चों के सामने ना लड़ें। और अगर कोई बात भी करनी है, अगर मैं अपनी वाइफ की एक मिसाल इंसल्ट करता हूँ या मेरी वाइफ मेरी करती है, तो बच्चे वो चीज़ें देखकर सीख रहे हैं और वालिदैन से ही सीखते हैं बच्चे। सही बात है, ठीक है ना, कि वो बाकी कहाँ से सीखते हैं। वालिदैन जो मौजूद हैं उनकी हैबिट, वो किस तरह उठ रहे हैं, किस तरह बैठ रहे हैं, क्या खाना खा रहे हैं। कुछ देखे ना, मुख्तलिफ कबीलों में या मुख्तलिफ बिरादरी में मुख्तलिफ खाने खाए जाते हैं। सही बात, ठीक है ना। जैसे हमारे यहाँ जो है वो मशहूर है कि आगरा के जो लोग होते हैं, आगरा से जो आए हुए हैं माइग्रेट करके, वो खाना खाने में बड़े अच्छे होते हैं, या ना खाना पकाने में और बोलने में तेज़ होते हैं। तो ऐसी कबीलों में होता है कि तो वो बच्चे उन्हीं से ही ले रहे होते हैं वालिदैन से। अगर मैं उर्दू बोल रहा हूँ तो मेरे घर में उर्दू बोली जाती थी। सही बात हम है। सिंधी बोल रहे हैं तो हम सिंध में रहते हैं। तो ये सारी चीज़ें हमें माहौल दे रहा है। तो हम जो है अच्छा माहौल प्रोवाइड करें बच्चों को, तो इंशाल्लाह जो है बच्चे भी परवान अच्छे चढ़ेंगे। सही बात है, बिल्कुल। डॉक्टर इम्तियाज़ अली चनर साहब, सर इहो सवाल तव्हां खां हूंदो त असां ॿार जी तरबियत जेके ॻाल्हायूं, ॿार जॾहिं डिप्रेशन में हलियो थो वञे, ॿार ज़हनी परेशानियुनि जो शिकार आहे, त हीअ कहिड़ी उमिरि हूंदी आहे ॿार जी जंहिंमें हू मतिलबु त हर शइ खे जेको आहे ज़हन में खणंदो वेंदो आहे ऐं पोइ हुनजो रिएक्शन ईंदो आहे, या त सफ़ा ख़ामोश थी वेंदो आहे या सफ़ा डिप्रेशन में हलियो वेंदो आहे, या वरी ॿाहिरि वञी चवंदो आहे त मूंसां अलाए छा पियो थिए। साईं हीउ जेको आहे सो ॿार जी जीअं साईं ॿुधायो त माना ॿार जी जेका पहिरीं दर्सगाह हूंदी आहे उहो ज़ाहिर आहे असांजो पंहिंजो घरु हूंदो आहे। जी हा, ॿार स्कूल में 6 कलाक वञे थो, बाक़ी घर में जेको आहे सो 18 कलाक रहे थो। ऐं ॿार जेको नंढो आहे न, हीअ अॼुकल्ह जो ॿार ईअं न आहे जीअं असां नंढा हूंदा हुआसीं, कंहिं शइ जी का ख़बर ई न हूंदी। हीअ इंटरनेट जो दौरु आहे, मोबाइलनि जो दौरु आहे।
हर ॿार जेको आहे असां चवंदा आहियूं ॿार जेको ॻाल्हाइणु शुरू करे थो न माना सम्झो प्रॉपर 2 सालनि जी त उहो हिकिड़ो माना साइलेंट ऑब्ज़र्व हूंदो आहे भले उहो कमज़ोर आहे उहो कुझु चई नथो सघे पर उहो हर शइ जेका घर में थिए थी हर एक्टिविटी थिए थी पीउ माउ जो बिहेवियर आहे भाउ भेण जो बिहेवियर आहे ॿियूं जेकी घर में एक्टिविटी ईंदियूं हुनखे बिल्कुलु माना साइलेंटली हुनखे हर शइ माना ऑब्ज़र्व कंदो आहे उहो हुनजे ज़हन में वेही वेंदियूं आहिनि पोइ साईं जी ॻाल्हि आहे त माना जेकॾहिं ॿार खे सुठो माहौल हूंदो त पोइ उहो सुठियूं शयूं हुनजे ज़हन में वेंदियूं पर उहो कैसेट माना ज़हन में उहा सुठी भॼंदी जेकॾहिं सदाईं अहिड़ो वेहण वारो माहौल ॾिठो हूंदो त हुनजी शुरू में इहो हूंदो त बाबा ज़िंदगी अॻियां इहा आहे माना वॾो थी मूंखे बि वेहणो आहे ठीकु आहे ॾिसो न जंहिं घर में तव्हां ॾिसंदो रखो जे सभु मोबाइल ॾिसंदा त हर को मोबाइल ॾिसंदो जे तंहिं घर में तव्हां ॾिसंदो जे सभु निमाज़ पढ़ंदा पोइ नंढो ॿारु आहे मसालो विछाए वेठो हूंदो भली हुनखे अचे न अचे उहो जे घर में असां वॾा क़ुर शरीफ़ पढ़ूं था त असांजा ॿार बि उहो सॼो हुनखे बिल्कुलु फॉलो करे थो ऐं इन जो वॾो इफेक्ट आहे माना इहे जेके असां सम्झूं था त इहे ॿार आहे हिन खे का ख़बर कोन्हे पर इहा ग़लति आहे ॿार ईअं सम्झो त साल जी उमिरि खां वठी माना इहे शयूं ऑब्ज़र्व करे थो ॾिसो साल खां पोइ ॿारु कॉपी कंदो आहे तव्हां जेका शइ कयो तव्हांखे उहो कॉपी करे ॿुधाईंदो माना 2 सालनि खां पोइ वरी उहो इमिटेट कंदो हुनजी अलॻि कंदो माना इहे शयूं हुनजे ज़हन में माना फिट थींदियूं थियूं वञनि त बहितर आहे त असां ॿार जी जेका ज़हनी ख़ासि करे नशो नमा ॾिसो न हिन महिल काफ़ी जेके माहौल आहे जिते सिर्फ़ु माना सेपरेशन आहे या इहे आहिनि उन जा ॿार इलाही डिस्टर्ब आहिनि उहो ॿारु भली केॾो बि टैलेंटेड हुजे पर हुनखे डिप्रेशन ऐं माना एंज़ाइटी स्ट्रेस इहो हिकिड़ो वाहिद सबबु आहे जेको हुनखे मथे माना सीढ़ी खां हेठि लाइ छॾींदी आहे हक़ीक़त आहे छा ॿार अॼुकल्ह ॿारनि जो वॾो रेशो हिन वालदेन जे रवैये जे करे हिकिड़े डिप्रेशन ऐं एंज़ाइटी में वञे डॉक्टर साहिबु नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था नाज़रीन ॾिसंदा रहो सुबुह में रहण नाज़रीन सुबह मेहरान में एक बार बेर भली कर एस एम नदीम साहब क्या कहते हैं समर कैंप के हवाले से अपन बात करेंगे दोबारा इसी उस पर आएंगे कि कौन सी एक्टिविटीज़ होनी चाहिए सिंध में जो है मिसाल गर्मी की शिद्दत अब वैसी इस हफ्ते आखिरी बरसातें शुरू हो जाएंगी तो जून जुलाई में वैसे क्या होता था अब क्या हो रहा है और इस मरतबा क्या होने जा रहा है नहीं अभी तक तो मैंने ऐसा कुछ सुना नहीं कि जो कोई गवर्नमेंट सतह पर कोई वो जो है कैंपिंग वगैरह होगी जी हाँ अभी तो डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर जो है वो भी लगाए गए हैं हर डिस्ट्रिक्ट में और मेरे ख्याल से बजट के बाद शायद जो है वो कोई ये लोग एक्टिविटीज़ वगैरह प्लान करें भाई छोटी मोटी एक्टिविटीज़ तो करते हैं जैसे आपने कहा गर्मी में इंडोर एक्टिविटीज़ हो सकती हैं स्विमिंग की आप जो स्विमिंग का कैंप लगा दें टेबल टेनिस है बैडमिंटन है या छोटे गेम जो है दूसरे वॉलीबॉल है बास्केटबॉल ये इंडोर एक्टिविटीज़ हो सकती हैं आउटडोर आप नहीं कर सकते क्योंकि गर्मी जैसे ही गर्मी ख़त्म होती है तो फिर आप उसको भी कर लें तो मेरी गुजारिश ये कि हमारे जो मिनिस्टर है सरदार शाह साहब से कि वो बच्चे जो वो इन 2 महीने के अंदर जो है मकसद कुछ बच्चे ऐसे हैं जो बाहर चले जाते हैं नारायण कागन और जो नहीं जा पाते हैं उनके लिए ये एक्टिविटीज़ जो है बड़ी अहमियत की हामिल होती हैं तो इनको जो है प्लान करें अपने डिस्ट्रिक्ट अफसरान के साथ मिलकर और जो एसोसिएशंस हैं वो भी वर्किंग में हैं अभी रिसेंटली सिंध ओलंपिक के भी इलेक्शन हुए हैं उसमें मोहम्मद बख्श मेहर साहब जो वो चेयरमैन बने उसके सिंध ओलंपिक एसोसिएशन के तो वो उनके साथ मिलकर कोई ऐसी एक्टिविटी डिज़ाइन करें ताकि बच्चे एंगेज हों और उसका उनके उस एक्टिविटी के असरात जो है उनकी लाइफ के अंदर पॉजिटिव आए बच्चों के अंदर सही अच्छा ये सिंध के खेलों के हवाले से अगर हम बात करें जो मोहम्मद बख्श मेहर साहब की भी आपने बात की तो जो मैदान है इस वक्त क्या पोजीशन है हम हर प्रोग्राम में इसका जिक्र तो करते हैं कि मैदान जो है वो कोई सहूलियात नहीं है कोई इसमें जो है ये प्लानिंग नहीं है बस ऐसे ही ताले लगे हुए हैं इतने सारे जहाँ पे ग्राउंड हैं वहाँ पे उनका वो मामलात नहीं है और कई ज़िलों में जो है तो कोई छोटा सा कॉम्प्लेक्स या कोई ग्राउंड भी नहीं है इस मामले से हम कैसे जान छुड़ा सकते हैं किस तरीके से आ सकते हैं हर प्रोग्राम में हम शिकायत करते हैं जिक्र करते हैं इस चीज़ का लेकिन क्यों नहीं मामला सुना क्यों नहीं जा रहा देखिए पहले तो जो मतलब एक इसका थ्रू प्रॉपर चैनल एक सिस्टम होता है कि जो डिस्ट्रिक्ट में मौजूद है डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर वो उस पर वर्कआउट करे और फिर वो आगे जो अपने डिविजनल जो भी डिप्टी डायरेक्टर या डायरेक्टर उसको दे फिर वो सेक्रेटरी फिर मिनिस्टर साहब फिर वो असेंबली में अप्रूवल के लिए पेश हो और फिर जो है वो सारा बजट के अंदर आ जाए एक तो ये तरीक़ाकार है दूसरा क्या है कि हमारे यहाँ जैसे इन्होंने लगाए तो हैं जैसे पब्लिक स्कूल हैदराबाद है उसमें एक इन्होंने जो वो मतलब स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स टाइप बना दिया है ठीक है स्क्वाश कोर्ट भी है उधर
एथलेटिक का टॉटन ट्रैक है, फुटबॉल की फील्ड है, हॉकी के हैं, पर जो आम लोग हैं या जो मतलब प्लेयर हैं उनकी रसाई नहीं है वहाँ पर। सही बात वो खेल नहीं सकते, वहाँ ताला लगा हुआ है, जो आपकी बात है ना। तो उसको भी किसी तरह कोई ऐसा मैकेनिज्म होना चाहिए कि भाई जो है, पहले तो हमने सुना था कि एसोसिएशन होंगी, वहाँ पर उनके ऑफिस होंगे, वो रन करेंगे, सारी चीज़ें होंगी, फिर वो प्राइवेट किसी को दे दिया, उन्होंने उसकी फीस इतनी लग दी, पहले 25,000 थी, अब सुना कि 50,000 रुपये हो गई है पर डे। अब मुझे बताइए अगर पर डे 50,000 कौन देगा वहाँ पर? अगर कोई इवेंट कराना चाह रहा है एक दिन के लिए, उसको अगर ग्राउंड चाहिए, तो जो अच्छा भला आदमी है, मतलब मुखैर हजरात, वो भी घबराएंगे कि यार 2-3 दिन का इवेंट है, ये कैसे करवाएं हम, यानी 1.5-2 लाख तो उसमें चले जाएंगे। और फिर हमारे यहाँ एक और अलमी है कि हमारे यहाँ स्पोर्ट्स को स्पॉन्सरशिप नहीं मिलती है, क्रिकेट के अलावा। क्रिकेट को भी जो है पीसीबी लेवल तक या उधर तक तो मिल जाती है, मतलब प्राइवेट उनको कोई स्पॉन्सर नहीं करता। एथलेटिक है, हॉकी है, आप देख लें क्या हाल है कि उनके पास जो वो किराए के पैसे नहीं होते जाने के लिए बाहर, ठीक है ना। दूसरे जो गेम्स हैं उनका तो और बुरा हाल है। तो जो है मतलब गवर्नमेंट से भी मेरी गुजारिश है कि भाई जो ऐसे ग्राउंड है, हैदराबाद में है, बिरपुखास में इन्होंने लगाया, वो भी यही है, तो ऐसे जो है तमाम डिविजनल हेडक्वार्टर्स में लगाएं, और एक एक छोटो क्रिकेट के या दूसरे जो छोटे गेम्स हैं जहाँ पर ज़्यादा खेले जाते हैं, जैसे कहीं पर शूटिंग बॉल होती है, कहीं पर वॉलीबॉल होती है, कहीं बास्केटबॉल, तो उनके ग्राउंड डेवलप तो कर देते ही हैं, पर उनकी देख रेख करने वाला कोई नहीं होता। तो उनकी असल चीज़ होती है मेंटेनेंस करना, क्योंकि जब आप चीज़ को यूज़ करते हैं तो फिर मेंटेन कौन करेगा? वो लोग हैं नहीं इनके पास। सही बात। अच्छा, वो फिर वैसे ही पड़े ख़राब हो जाती है। कस्मावती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स को आप देख लें कि कई दफ़ा यहाँ पे रेनोवेशन होती है, कभी लॉन टेनिस का बनता है, कभी कुछ, कभी फिर वो ख़राब हो जाता है, फिर दोबारा वो होता है। तो देख रेख के लिए भी लोग होने चाहिए जो इसको बाकायदा देखें। सही बात है। अच्छा, ये तो हमने मिसाल बात की हैदराबाद या उसके सराउंडिंग की। इंटीरियर सिंध में अगर जाएं तो वहाँ पे कौन सी सहूलत है? हाँ देखें, वहाँ तो सुनने में भी नहीं आता कि कुछ ऐसी कोई एक्टिविटी हो रही है। सही बात मैं बताऊँ, ठीक है ना, कि ये तो मेट्रोपॉलिटन सिटी है, कराची हो गया, हैदराबाद हो गया, और तो यहाँ पर एक्टिविटीज़ हो जाती हैं, लोग कर लेते हैं। बाकी आप अंदरूनी और आगे चले जाएँ, जैसे घोट की है, जैकबाबाद है, या आप जो शिकारपुर है, हाँ शिकारपुर है, या अपना मिठी चले जाएं, उमरकोट चले जाएं, तो इस असल तो हकदार वही लोग हैं। यहाँ के लोग तो किसी न किसी तरह मैनेज कर लेते हैं। और हमारे मिनिस्टर साहब भी घोटकी के ही हैं, सरदार मोहम्मद बख्श मेहर साहब, तो वो डेफिनेटली इन चीज़ों को देख रहे होंगे कि वहाँ पर कुछ ना कुछ ऐसा किए। जैकबाबाद एक ऐसा इलाका है जहाँ पर फुटबॉल बहुत ज़्यादा होती है। सिंध में सबसे अच्छी फुटबॉल वहाँ होती है, जैकबाबाद के अंदर। वहाँ के जो है बड़े अच्छे और इंटरनेशनल प्लेयर्स भी निकले। तो ऐसा नहीं है कि रही है, एक दो इलाके हैं भाई, ये एक होता है ना स्पोर्ट्स का कल्चर डेवलप करना, कि हर बंदा स्पोर्ट्स की तरफ जाए, वॉक करे या रनिंग करे या खेले कुछ। सही बात, वो आपको करना पड़ेगा। तो फिर जो आपको एक तो पाकिस्तान के लिए टैलेंट सामने आएगा, दूसरा ये कि लोगों के अंदर जो नेगेटिविटी पैदा हो गई है या इग्नोरेंस है या जो एक तशद्दुद वाली जो उनसर है, वो भी ख़त्म होता हुआ नज़र आएगा आपको। सही। अच्छा सर, एसएम नदीम साहब, ये जहनी अगर आपने जैसे बात की कि मतलब कि टेंशन और ये सारा मामला बढ़ गया है, इन खेलों के ना होने की वजह से जो है मतलब कि एक आम आदमी किस तरीके से सफ़र कर रहा है, किस तरीके से वो एक एंजाइटी में या डिप्रेशन में इसमें जा रहा है इस मामले पे, जब बिजली भी ना हो, घर में गैस भी ना हो, पानी भी ना हो, बर्फ़ भी ना मिले, ठीक है, गर्मी भी ज़्यादा हो। देखिए, जब एक हमारे जो है ना वो कहते हैं क्यूमुलेटिव, यानी कि मजमुआ कह लें आप, ठीक है ना, ये सारी चीज़ों का मजमुआ है। जो हमारी शख्सियत है, मेरी शख्सियत है या मेरे अंदर जो भी है, ये मुझे अगर बिजली नहीं है, मेरे साथ पानी नहीं है, या खाने पीने को नहीं है, या घर के अंदर कोई इश्यूज़ हैं, कोई एक्टिविटी करने के लिए नहीं है, तो ये सारी चीज़ें मिलकर जो एक आदमी को जो है ना वो उस जानिब राग़िब करती हैं कि या तो वो अच्छा हो जाता है या वो बुरा हो जाता है। तो ये चीज़ें देखें ना, ये पार्ट ऑफ लाइफ है और सोसाइटी का हिस्सा है। तो जो गवर्नमेंट का काम है, वो गवर्नमेंट को हर तरीके से, मकसद अगर उनको ग्राउंड चाहिए, ग्राउंड आप प्रोवाइड करें, या कोई और फैसिलिटीज़ चाहिए तो वो प्रोवाइड करना उनका काम है। उससे कम से कम ये हुआ कि जो आप बैठे बैठे सोच रहे हैं, कोई यंगस्टर्स होते हैं ना मोबाइल पर या कोई नेगेटिव चीज़ें सोच रहे होते हैं, अगर वो 2-3 घंटे वहाँ पर जाएंगे, ठीक है, वो मकसद एक्टिविटी करेंगे, तो उनका जिस्म जो है वो थक जाएगा। थकने के बाद क्या होता है, फिर वो रेस्ट की तरफ चले जाते हैं, बस दूसरी चीज़ों से बच जाते हैं। तो इसीलिए कहते हैं कि ग्राउंड आबाद होंगे तो अस्पताल वीरान होंगे, यानी कि सेहत के भी मामला तो आपके ठीक रहेंगे। तो ये हमारे यहाँ जो है स्पोर्ट्स का कल्चर नहीं है, जो डेवलप करना पड़ेगा। स्पेशली सिंध के अंदर जो है, मैं माजरत के साथ कि बहुत कम हो गया है, ठीक है ना, सिर्फ क्रिकेट के ऊपर ही फोकस रहता है कि क्रिकेट खेलने हैं, वो इंटर क्लब हो रहा है या पीसीबी करवा देती है। अदरवाइज़ जो है आप देख लें हर तरफ से कराए यही आ रहा होता है कि ग्राउंड नहीं है, खिलाड़ी नहीं है, फलाना नहीं है।
अच्छा, एक वो इवेंट होता है सिंध गेम, वो भी 2018 में हुआ, 2024 में हुआ, अब पता नहीं कब होगा वो। सही बात है। यानी कि इतना टाइम के बाद तो बच्चे जो है वो उनके पास कोई करने को है नहीं कुछ, तो फिर वो अपने रास्ते खुद ही ढूंढ रहे होते हैं। कोई जो है वो मोबाइल गेम खेल रहा है, कोई फिल्मों में लग जाता है, कोई राइडिंग। अब आप फ्राइडे को ये जो हैदराबाद चैनल से मीरपुर खास रोड के ऊपर, जी हाँ, आपको एक से एक राइडर मिलेगा वहाँ। वन व्हीलिंग कर रहे होते हैं, वन व्हीलिंग, लेट कर, और पता नहीं अजीबो गरीब करतब दिखा रहे होते हैं। अब इसी को देखो पॉजिटिव आप कन्वर्ट कैसे कर सकते हैं कि यार राइडिंग स्कूल खोल दें, हैदराबाद में या कहीं ऐसी जगह पर राइडिंग स्कूल खोले, उनको ट्रेनिंग दें, उनको एडमिशन करें और उन्हीं को इंटरनेशनल लेवल पर ले जाएं आप। तो ये सारी चीज़ें देखें ना, ये गवर्नमेंट को करना चाहिए कि भाई जो आप इस किस्म की एक्टिविटीज़ करें। अब वहाँ पे वो क्या होता है, खुदा ने एक्सीडेंट भी होते हैं, मर भी जाते हैं, बहुत ज़्यादा हाँ, बहुत ज़्यादा जो है जानों का ज़िया भी होता है। तो फ्राइडे को ये अक्सर व बेशतर उस रोड के ऊपर आपको जो है वो इस किस्म के लड़के नज़र आते हैं। तो ये हमारे अपने हाथ में है, गवर्नमेंट के हाथ में, कि वो राइडिंग स्कूल खोल दे या और कुछ कर दें और बच्चों को जो है इस तरफ राग़िब करें, किसी तरह मोटिवेट करें। तो वो इस किस्म की चीज़ कोई नज़र नहीं आ रही है। तो अब देखते हैं हम नेक्स्ट सेशन में क्या होता है, कैसे करते हैं। सही इस पर भी अपन बात करेंगे कि सिंध गेम्स क्या असल मामला है, क्या कि क्या कहते हैं, ये होते नहीं है, फिर होते हैं तो फिर कैंसिल होते जाते हैं, फिर होते हैं तो वो इंतजाम नहीं होते हैं। लेकिन पहले डॉक्टर साहब से एक सवाल लेंगे। डॉक्टर साहब, माउ पीउ खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे ॿारनि जे पाण जे घर में हुनजी डिप्रेशन या एंज़ाइटी जी ॻाल्हि कईसीं पे, पाण जेके चइबो आहे घरेलू जहिड़ा त हिकिड़ा आहिनि, ॿिया कहिड़ा मामला हुजणु घुरिजनि, कहिड़ा बिहेवियर, कहिड़ा रवैया हुजणु घुरिजनि हुनजे ॿार सां, ऐं केतिरनि सालनि जी उमिरि ताईं जेको ॿारु आहे उहो वधीक पंहिंजे ज़हन ते जेको उहे शयूं खणे थो। साईं, असल में ॿार जेके आहिनि न, माना असांजा जेके ॿार आहिनि उन्हनि खे असां पंहिंजे दोस्त कयूं, माना उन ते रूल न कयूं, माना उनजे ज़हन में इहे न कयूं त माना तव्हां माना असांजे हरमो ज़बरदस्त आहियो। हुननि जे जेके बि इमोशनल प्रॉब्लम आहिनि या जेके बि आहिनि, असां उन्हनि सां वेही गॾिजी माना हल कयूं। माना ईअं न त आउं मोबाइल सॼो ॾींहुं हलायां ॿार ते, माना मोचड़ो खणी वेठो आहियां त बाबा तूं मोबाइल न ॾिसंदे, सवाल ई पैदा न आहे त हू ॿारु मोबाइल छॾे। ॿार खे जेकॾहिं मोबाइल बि छॾाइणी आहे त माना पहिरियां आउं मोबाइल छॾियां, उन सां गॾु विहां, उनखां पुछां बाबा स्कूल में छा थियो, घर में छा थियो, हाणे भला तूं छा करणु चाहीं थो, माना तोखे कहिड़ी कहिड़ी शइ जी आहे। असां जेको आहे न हिन महिल एॾो सेपरेट थी विया आहियूं, कुझु माण्हू पंहिंजे इकोनॉमी जे करे माना भॼ टोड़ में लॻो पियो आहे कमाइण जे चकर में, ज़ाहिर उहो असां पंहिंजे ॿार जे लाइ कयूं था। सही ॻाल्हि ओवरऑल, पर जेकॾहिं असां उनखे टाइम न ॾींदासीं न त असां उनजे लाइ जेके इहे शयूं कयूं था उहे फज़ूल आहिनि। ठीकु आहे, ॿार खे पंहिंजे हुनखे सिर्फ़ु माना सम्झो त आउं त चवंदो आहियां 8 क्लास ताईं माना प्रॉपर टाइम ॾियूं असां, पोइ उनखे मैट्रिक में पंहिंजा दोस्त, पोइ इंटर में उनजा दोस्त, पोइ उहो उन तरफ़ वेंदो जेको असां उनखे माहौल ॾिनो हूंदोसीं। पर जेकॾहिं असां शुरू खां ई ॿारनि खे पंहिंजो दोस्त न कंदासीं, उन सां गॾु वेहंदासीं न, टाइम न ॾींदासीं, त पोइ हिकिड़ो मोबाइल जो सहारो, पोइ हाणे त मोबाइल में इंटर कनेक्टेड गेम्स आहिनि, पोइ कंहिं दोस्त खे एड कंदो, पोइ हुनखे पोइ ई पिस्टल वारियूं बंदूकूं वारियूं, पोइ इहे, पोइ माना हू ॿार अॻियों ॿारु कीअं आहे, माना को सुठो आहे को न आहे, पोइ ॿार जो सॼो ज़हन उन ॾे हले थो वञे। इवन असां ॾिसो त काफ़ी वालदेन, बल्कि मां मेजॉरिटी चवंदुसि, उनखे इहा ख़बर न हूंदी आहे मुंहिंजो ॿारु जेको आहे सो स्कूल वञे थो, कहिड़े क्लास में पढ़े थो, छा पढ़े थो, उते फीसूं असां 1000 रुपया ॾियूं था, 8-8 हज़ार, 5-5, 10-10 हज़ार, उहो कॾहिं प्रोग्रेस कोन था पुछूं उनखां, सम्झे न। ट्यूशन टीचर आहे, घर में पढ़ाए वेंदो, उनखां इहो नथा पुछूं बाबा अॼु तव्हां छा पढ़ियो, कीअं पढ़ियो, बसि ठीकु आहे, ग्रेड सुठो हुजे, पोइ उनजे लाइ मुख़्तलिफ़ असां सोर्सिस। पर आउं चवंदो आहियां त ॿार जो जेको कचो ज़हन आहे, माना जीअं ॿारु साल जो थिए त उन सां ई माना पंहिंजो इंटरेक्ट थिए, हू इहो फील न करे त बाबा ही माना मुंहिंजो दोस्त न आहे, माना हू तव्हांखे पंहिंजी दिलि जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए, सही जेके पॉज़िटिव आहिनि, नेगेटिव आहिनि, हुनजे ज़हन में जेको आहे न, ज़हन दिलि तव्हांजे अॻियां खोले रखे, पोइ तव्हां उनजी उन टाइम ते जेकॾहिं इस्लाह कई त उहो अॻियां हली कंहिं बि ग़लति रूट ते कोन वेंदो। पाणी असां ॿार सां न कॾहिं गॾु वेही मानी खाऊं, न कॾहिं माना उनखे काॾे घुमाइण वठी वञूं, पोइ हुनजो ज़ाहिर हिकिड़ो ई दोस्त आहे जेको मोबाइल आहे, पोइ ॾींहुं राति उहो हुन में लॻो पियो हूंदो, पोइ जेको उनजे थ्रू उनखे कंपनी मिली पोइ उहो उनजी राग़िब वेंदो। पोइ असां वञी आख़िर में थींदा त ॿारु जेको आहे सो हीअं थी वियो, ॿारु हीअं थी वियो, उनजे असां ख़ुदि वालदेन ज़िम्मेवार आहियूं। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही। डॉक्टर साहिबु तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई त असांखे ॿारनि जो दोस्त थियणो पवंदो ऐं उनखे ॿुधणो पवंदो, बजाए जे उनखां लातालुकी जो इज़हार करे छॾियूं ऐं पोइ हू ॼाणे मोबाइल ॼाणे, पोइ उन्हनि जी पोइ न असां ज़हनी नशुमा कंदा आहियूं त न वरी असां जेको उन ॿार जे ज़हन में हली रहियो आहे, कहिड़ा सवाल आहिनि जेके
उथी रहिया आहिनि, कहिड़ा उद्दमा आहिनि जेके उहो बर्दाश्त करे रहियो आहे, उन ते पाण को गौर वीचार न कंदा आहियूं। सो जेके बि असां भेनरूं आहिनि, माइरूं आहिनि, महिरबानी करे पंहिंजे ॿारनि जा दोस्त थियो। हिन नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं त ॾिसंदा रहो सुबुह मेहरान। नाज़रीन, सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार डॉक्टर इम्तियाज़ अली चन्नड़ साहिबु। हीअ जेको पाण नारो हणंदा आहियूं सेहतमंद माउ सेहतमंद मुआशिरा, इन जो मतिलबु आहे छा? उन खां पोइ असांजूं जेके माइरूं आहिनि उन्हनि खे थोरो ॿुधायो, ऐं गॾोगॾु जेके प्रेगनेंसी में जे पीरियड में आहिनि उन्हनि खे ॿुधायो त उन्हनि खे कहिड़ा एहतियाती उपाउ अख़्तियार करणु घुरिजनि ऐं उन खां पोइ उन्हनि खे छा करणु घुरिजे। प्लीज़ साईं, इहो नारो बिल्कुलु सही आहे त जेकॾहिं माउ सिहतमंद आहे त छाकाणि त असांजो जेको सॼो घर आहे, सॼो सिस्टम आहे, असांजी सॼी होम मिनिस्टर उहा आहे। जी हा, जेकॾहिं उहा सही आहे त पोइ हर शइ असांखे सही मिलंदी, ॿार जी तरबियत खां वठी खाधो हर शइ मिलंदी। ऐं जेके माण्हू जेके पेट सां आहिनि या उमेद सां आहिनि उहे पंहिंजी ग़िज़ा जो तमामु घणो ख़्यालु रखनि। हाणे घणनि माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे त माना असां जेका ग़िज़ा खाऊं था या जेका नथा खाऊं उन जो असांजे ॿार ते डायरेक्ट इनडायरेक्ट केॾो फ़र्क़ु पवंदो। पर तमामु घणा ॿार असां ॾिठा आहिनि जेके मदर्स ख़ुदि कमज़ोर आहिनि, उन्हनि में जेको आहे सो विटामिन जी कमी आहे, रत जी कमी आहे ऐं मुख़्तलिफ़ ग़िज़ा जूं कमियूं आहिनि। पोइ उन्हनि जा ॿार कमज़ोर थियनि था, उहे ॿार घटि वज़न वारा था थियनि या वरी ॿार वक़्त खां पहिरियां थी था वञनि। पोइ उहे ॿार वीचारियूं ॿार ऐं उन सां गॾु उन जूं मारूं अॻी बि ज़िंदगी जेके अज़ाब में आहिनि। तमामु घणो रेशो आहे उन्हनि ॿारनि जो जेके मदर्स कमज़ोर आहिनि उन्हनि खे थियनि था, पोइ उहे अॻियां हली ग़िज़ा जी किल्लत जे बीमारी में मुब्तला थी वञनि था। इन जे करे माउ खे जॾहिं हू उमेद सां थिए त हू पंहिंजी हिकिड़ी प्रॉपर माना ग़िज़ा खाए। असां चवंदा आहियूं त ॿार जी माउ जॾहिं खीरु पीआरण जी उमिरि में हुजे, माना ॿार खीर ते हुजे या माउ उमेद सां हुजे, त माउ खे पंहिंजी ग़िज़ा माना 50% वधाइणी आहे। माना जे 2 मानियूं खाए थी त माना उहा 3 मानियूं खाए। पर असां वटि वरी उल्टो सिस्टम आहे। हाणे माउ हूअं 2 मानियूं खाईंदी, उमेद सां थींदी, पोइ दिलि नथी चए, पोइ मतली थी थिए, पोइ हीअं थी थिए, पोइ टाइम न मिलियो, पोइ हीअ कमु आहे, पोइ हू पंहिंजी प्रॉपर जेका ग़िज़ा न हूंदी आहे। पोइ ॿार जे पेट में, माउ जे पेट में जेको ॿारु आहे, ज़ाहिर आहे उनजी सॼी ग़िज़ा माउ ते डिपेंड आहे। जेकॾहिं माउ रत जी कमी आहे त ज़ाहिर ॿारु जेको ॼमंदो उन में बि रत जी कमी हूंदी। जेकॾहिं ॿार माउ खे प्रोटीन जी विटामिन डी जी कमी आहे त ॿारु ओहिड़ो निकिरंदो। त माउ खे घुरिजे त माना बल्कि घर में जेका माना इज्तमाही फैमिली आहे माना त उनखे खपे, उनजे हस्बैंड खे खपे त उनजो तमामु घणो ख़्यालु रखे। उनजी ससु आहे, मदर आहे, सिस्टर आहे, उन्हनि खे प्रॉपर उनखे सपोर्ट करणु खपे। ईअं न त हाणे उहो उमेद सां बि आहे, सॼे घर जूं ज़िमेवारियूं ॾिसे ऐं हुनखे केरु इहो ॾिसे न त वीचारी टाइम सां मानी खाधी या न खाधी। इन जो तमामु घणो ॿार ते असरु पए थो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। त जो सिर्फ़ु पंहिंजी सिहत जो जेकॾहिं प्रेगनेंसी के दौरान ख्याल कंदी तो उनजो ॿारनि जो थींदो। ऐसे में नदीम साहब, सिंध गेम्स की अपन बात कर रहे थे। हर साल ये सिंध गेम्स होनी है, क्या मामला है, क्या माजरा है कि 5-5 साल नहीं होती हैं, और इस वक्त जो पोजीशन है सिंध गेम्स के हवाले से, जो टैलेंट भी सामने नहीं आ रहा, बच्चों को मौका ही नहीं मिल रहा, हम क्यों इस मामले में फुकदान का शिकार हैं? क्यों हम अपने गेम्स को जो है छोड़ के बैठे हुए हैं? बजट भी है, पूरा का पूरा खाता भी है, क्यों? हाँ, देखिए आपने सही कहा कि बजट भी होता है, सब चीज़ होती है। अभी मेरे ख्याल से जो 18 या 20 जो है सिंध गेम्स हुए जब से पाकिस्तान बना है, और पाकिस्तान को बने में कोई 70 साल से ऊपर हो गए। तो एक तो आपने जो फंड का कहा कि देखें जब तक वो रिलीज़ नहीं होगा तो कैसे होगा। तो दूसरा ये कि जो सिंध गेम्स करवाने की जिम्मेदारी है वो जमहूरी निज़ाम है ना, हमारे यहाँ तो जमहूरी निज़ाम है कि वज़ीर आज़म भी जो है वो इलेक्शन के तुरंत, ऐसी सिंध ओलंपिक एसोसिएशन जो है वो बनती है, और ये उसकी जिम्मेदारी होती है, उसकी प्राइम ड्यूटी है कि आपने सिंध गेम्स करवाने और नेशनल गेम्स के अंदर पार्टिसिपेट करवाना है। तो अब हमारे यहाँ क्या होता है कि हर गेम की 2-2, 3-3 एसोसिएशन या फेडरेशन बनी हुई है पाकिस्तान के अंदर, तो उनके दरमियान जो रस्साकशी होती है, टग ऑफ वार होती है ना, उसकी वजह से ये एक तो सिंध गेम क्या है, नेशनल गेम्स और दूसरे गेम जो है तमाम जो वो मुतासिर हो जाते हैं। तो वो इस पर भी जो है वर्कआउट करने की ज़रूरत है कि भाई आप जो वो जो डिफरेंट एसोसिएशन बनी है, पैरेलल ग्रुप्स बने में, उनको ख़त्म करके एक बनाएं, और फिर जो है इसको बाकायदा जो है कोई सिस्टमेटिक वे में आप जो है पूरा कैलेंडर होना चाहिए साल का कि भाई सिंध गेम्स में इस तारीख को होंगे, इंटर डिस्ट्रिक्ट अब होंगे या इंटर डिवीज़न अब होंगे,
वो इस किस्म की कोई चीज़ नज़र नहीं आती कि बस वो जब जिसका दिल करता है वो कान पकड़ के बोलता है चलें ये करा दें, वो हो जाता है। उसके बाद फिर जो वो अगला होता है तो फिर वो हो जाता है। तो अनसर्टिनिटी है डेफिनेटली, और इसमें बहुत ज़्यादा वर्क करने की, इम्प्रूवमेंट लाने की ज़रूरत है। वो गवर्नमेंट सतह हो या जो सिंध ओलंपिक हो या डिवीज़न सतह, हर सतह के ऊपर आप को मतलब बहुत ज़्यादा काम करने की ज़रूरत है। सही बात है। डॉक्टर साहब तव्हां ईंदासीं, मैं भी इहो मुंहिंजो लास्ट क्वेश्चन हुजे तव्हां खां त सिंध में ॿारनि जे माहिर डॉक्टरनि जी खोट छो आहे? असां ख़ासि करे जॾहिं सिंध जे बेराड़ी वारे शहरनि जी ॻाल्हि कयूं था, इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं था, त उते को बि असांखे डॉक्टर नथो मिले। वॾनि वॾनि शहरनि में तव्हां वञो, सखर डिवीज़न में वञो, मिरपुखास में वञो, त ॿारनि जे माहिर डॉक्टरनि जी बीमारियुनि जी खोट छो आहे? ऐं असां जेकॾहिं ॿारनि जे माहिर डॉक्टरनि नथा वञूं त हीअ जेके अताई डॉक्टर वेठा आहिनि या जेके आम डॉक्टर वेठा आहिनि, उन्हनि खे उहे केसिस सम्झ में अचनि था ॿारनि जा, नथा अचनि, ऐं पोइ ॿारनि खे कहिड़े पासे खणी था वञनि। केतिरा ई असां वटि मामला अहिड़ा ईंदा आहिनि, केसिस अहिड़ा ईंदा आहिनि त चवंदा आहिनि त ग़लति इंजेक्शन जे लॻण जे करे ॿारड़ो फोत थी वियो, ग़लति इलाज जे करे ॿारड़ो फोत थी वियो। इहे असां वटि केसिस पोइ साम्हूं ईंदा आहिनि। उन ते प्लीज़ तव्हां थोरी नज़र विझो। असां वटि छा यूनिवर्सिटी एकेडमिक लेवल ते असां कमज़ोर आहियूं, असां वटि इहा तालीम कोन्हे का, या वरी असां वटि अहिड़ो को प्लान कोन्हे को जो असां ॿारनि जी माहिर डॉक्टर जेको आहे उहो पैदा करे सघूं? सर, इन जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि। इन में को शक न आहे त माना जेको आहे सो असांजे बहिराड़ी में, इवन काफ़ी वॾनि शहरनि में ॿारनि जे डॉक्टरनि ऐं ॿियनि बीमारियुनि जा बि स्पेशलिस्ट तमामु घटि आहिनि। उन जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि। हिकिड़ो त माना हिकिड़ियूं ईयरली बेसिस ते माना सीटूं क्रिएट कोन थियूं थियनि। मिसाल जीअं तालको हॉस्पिटल आहे, उते ॿारनि जो वार्ड ठहियलु आहे, ॿारनि जो हिकिड़ो डॉक्टर आहे। ॿारनि जो हिकिड़ो डॉक्टर छा कंदो, माना उतां जी OPD जेकॾहिं 300 आहे त उहो OPD पूरी कोन ॾिसी सघंदो त ॿारनि जे वार्ड खे यूटिलाइज़ कीअं कंदो, हुन ॿार में पेशेंट एडमिट करे त हुनजी केयर करे, ठीकु आहे। उन खां पोइ जेकॾहिं राति जो ॿार खे का प्रॉब्लम थिए त उनखे केयर ॾिसे। असांखे रूट लेवल ताईं माना जेके आहिनि थोरियूं पंहिंजी फैसिलिटीज़ खे इम्प्रूव करणियूं पवंदियूं, असांखे एसएनई वधाइणी पवंदी। हाणे इन महिल असां वटि जेको काफ़ी स्पेशलिस्ट असांजा डॉक्टर आहिनि, उनजा प्रमोशन कोन था थियनि। छो कोन था थियनि? 20-20 साल में हिकिड़े ग्रेड में साईं पोस्टूं ई कोन्हनि। हालांकि माना तालके लेवल ते, इवन मां त चवंदो आहियां त BSU ऐं RAC लेवल ते जेको आहे सो हर बीमारी जो स्पेशलिस्ट हुजे। हाणे तव्हां ॾिसो 50% खां बि मथे माना जेको आबादी आहे ॿारनि जी, ठीकु आहे न। माना असां वटि ॿार चवंदा आहियूं ॼमण खां वठी माना 15-16 सालनि ताईं इहो ॿारनि वारो आहे। हाणे इन में वॾा शहर आहिनि, उते बि माना जेको आहे सो फैसिलिटी न आहिनि। जेकॾहिं जेके अणपूरियूं फैसिलिटीज़ आहिनि त उते वरी ॿिया मसइला आहिनि। स्टाफ जो प्रॉब्लम आहे, वरी ग़िज़ा जी जेका आहे माना ग़िज़ा जी सप्लाई न आहे, मेडिसिन जी सप्लाई न आहे, ऐं ट्रांसपोर्ट जो सिस्टम न आहे। त इहे हिकिड़ा बुनियादी सबब आहिनि। मुख़्तलिफ़ मीटिंग्स थींदियूं आहिनि। माना असां वटि मुंहिंजो त मशवरो इहो आहे त माना रूट लेवल ताईं स्पेशलिस्ट डॉक्टर हुजणु खपनि। 24 आवर्स सर्विस हुजणु खपे। हाणे ॾिसो असां हैदराबाद आहियूं न, त असां माना लियाकत मेडिकल हॉस्पिटल आहे, हाणे उन ते सॼो लोड आहे। हालांकि असांजी तालका हॉस्पिटल कासिमाबाद आहे, उनमें ॿारनि जो वार्ड आहे। असांजी भिटाई हॉस्पिटल आहे, उनमें ॿारनि जो वार्ड आहे। प्रेटाबाद हॉस्पिटल आहे, CDF हॉस्पिटल। माना उहे सिंपल बि जेके आहिनि पेशेंट, पोइ हुननि वटि कैपेसिटी घटि आहे या फैसिलिटी घटि आहे, उहे रेफर करे छॾींदा आहिनि असां ॾे। त पोइ माना जेके पेचीदगी वारी बीमारियूं आहिनि, जेके रिसर्च वारी बीमारियूं आहिनि, जंहिंजी तशख़ीस लाज़मी आहे, पोइ उन ताईं असां पहुची कोन था सघूं। हिकिड़ो लोड असांखे 500 मरीज़नि जो लोड हूंदो हिकिड़े ॾींहुं। हाणे उन में दस्त उल्टी जा बि हूंदा, नमूनिया जी बि हूंदा। पेचीदगी वारी बीमारी वारा ॿार पोइ वीचारा कुझु रहिजी वञनि था, उनजी प्रॉपर इन्वेस्टिगेशन कोन थी थिए, पोइ वारो वीचारा एक्सपायर थी वञनि। बिल्कुलु तमामु तव्हां अहम ई नुक़्तो आहे, इन ते ज़्यादा ध्यानु ॾियणु घुरिजे। डॉक्टर साहब, प्रोग्राम जी पुॼाणींदा आहियूं, तव्हांजो मैसेज। बिल्कुलु मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे त ॾिसो, प्रॉब्लम्स दुनिया जे भली जेको बि डेवलप कंट्री आहे उन में बि प्रॉब्लम्स आहिनि। असां इहो ॾिसूं त माना पंहिंजे लिमिटेड सोर्सिस में असां छा था करे सघूं। गवर्नमेंट बि असांजे लाइ काफ़ी शयूं करे थी, पर असां थोरो कदम पाण बि त वधायूं न। असां वटि तक़रीबन 70% खां मथे बीमारियूं आहिनि जंहिंखे प्रिवेंटेबल आहिनि। माना असां उहे थोरा माण्हू प्रिवेंट करे सघे थो। जीअं असां साफ़ पाणी आहे उहो बॉइल करे पियूं, इन में केॾो ख़र्चो कोन्हे। ॿार खे हूअं बि पाणी पीआरींदा, बॉइल करे पीआरियूं त मुख़्तलिफ़ विचड़ंदड़ बीमारियूं आहिनि जेके पाणी जे गंदगी जे करे, ख़ासि करे जीअं टाइफाइड आहे, एक्यूट हेपेटाइटिस आहे, उन्हनि खां असां बची सघूं था। असां वटि जेको आहे सो मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं वैक्सीन्स आहिनि। पहिरियां त माना 9 बीमारियुनि जी, हाणे असांजी माना सम्झ 11 बीमारियुनि जी वैक्सीन आहे, माना उन्हनि खां प्रिवेंशन लाइ, जंहिंमें
टॉप ते जीअं असां वटि नमूनिया आहे, टाइफाइड आहे, मीज़ल्स आहे, ट्यूबरकुलोसिस आहे। असां पंहिंजे घर खां क़दम इवन असां अहिड़ा सुस्त आहियूं जेकॾहिं को टीम वारो अचे थो, को वैक्सीनेटर अचे थो, उन खां बि पर घर में बि टुका नथा लॻायूं। हिकिड़ा पुराणा मिथ बि रहिया आहिनि, टुको लॻंदो हीअं थींदो, टुको लॻंदो कुझु न थींदो, हल्को फुल्को बुखार थींदो, तव्हां हुनखे पेनाडोल जी दवा पियारियो, को मसइलो थिए, के कॉम्प्लिकेशन कोन्हनि। असांजूं हेॾियूं माना हाणे ताज़ी असांजी टाइफाइड बीमारी खां बचाव जी मुहिम थी। हैदराबाद शहर जी सर हालत इहा आहे त असां हॉस्पिटल में या प्राइवेट क्लिनिक से पुछंदा आहियूं, अमा हीअ जेका हिन महिल कंपेन हले पई, तव्हां हिनखे ॿार खे टुका लॻायो? चई हीअ कहिड़ा टुका आहिनि, असांखे त ख़बर ई कोन्हे। हालांकि सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ माना DSO लेवल पे माना असां इलाही हुनजी अवेयरनेस ॾिनी, तंहिं हूंदे बि फ्री ऑफ कास्ट। बिल्कुलु। ऐं हिननि जी कास्ट एतिरी आहे जेकॾहिं माना असां सभु पंहिंजे खीसे मां पैसा भरे त शायदि को चङो भलो माण्हू बि न लॻाए सघे। सही ॻाल्हि आहे। मुंहिंजे वालिदेन खे इहो ई मशवरो आहे त माना ॿार खे सफ़ाई सां जेको आहे सो खाधो खाराइनि, पाणी खे ॿार खे बॉयल पाणी पियारनि, ऐं पंहिंजे सभिनी ॿारनि खे जेको आहे सो कम से कम वैक्सीनेशन प्रॉपर। सही। डॉक्टर साहब, प्रोग्राम में तव्हांखे अची कीअं लॻो? आई थिंक तव्हां ज़िक्र कयो पियो त शायदि फर्स्ट टाइम तव्हां कंहिं मॉर्निंग शो में आहियो। जी बिल्कुलु, तमामु मूंखे सुठो लॻो ऐं सुठो माहौल हो। ऐं तव्हां जेके बि बैनिंग इशू आहिनि ख़ासि करे ॿारनि जा, उन्हनि ते सुठा सुवाल कया, ऐं आउं बि पंहिंजी पूरी कोशिशि कई त माना पूरी पंहिंजी अवेयरनेस पंहिंजे नाले जे मुताबिक़ ॾियां। ऐं मूंखे उमेदु आहे त इनशाला इहे पंहिंजा प्रोग्राम मेरान ते थींदा रहंदा इनशाला सर। बिल्कुलु इहो असांजो सिलसिलो, इहो असांजो फ़र्ज़ु आहे। असां ज़ाहिर इहो वॾो हिकिड़ो मसइलो हले पियो हिन वक़्तु सिंध में उरूड़ीअ जो, हिन बाबति आगाही बि ॾियूं, हिन जो सॼो कयूं। SM नदीम साहब, आपका क्या मैसेज होगा? जी लंबा चौड़ा दे दिया, मैं भी दे देता हूँ कि प्रिवेंशन इज बेटर देन क्योर। जी हाँ, मौसम से, माहौल से, हर चीज़ से अपने बच्चों को बचाएं। बिल्कुल, शाद रहें, आबाद रहें। बिल्कुल शाद रहें और आबाद रहें। मेरा भी यही मैसेज है नाज़रीन। नई दुआ सां मोकिलानी आहे त शाला जिते बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, शाद रहो, आबाद हुजो। मूंखे ॾींदा मूं बल्कि मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।